अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन, लाफ्टर हाउस शो में मां आहियां जो मेज़बान सोहराब सूमरो ऐं हिन लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स प्राइवेट लिमिटेड, टपाल मेज़बान, प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि, फेयर एंड लवली ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। ऐं माशाल्लाह गामण खान छा हाल आहे, ख़ुशि आहियो? बाबा ख़ैर लॻो ख़ैर ठीकु ठाक। सीउ नथो थिए या तव्हांखे? नसीब त आहे सही, पर हिते वरी हीटर हलनि था, वरी मज़ो लॻो बाहि जे भरिसां बि बीठा आहियो। बाहि जे भरिसां हीटर, माहौल गरम लॻो हेॾो सियारो अची वियो आहे, अलाए मां सम्झो शायदि गलेहनि खे सी न थींदो आहे, इन करे तव्हां कुझु न पातो आहे। काठियूं न गैस आहे, हिन जे करे सीउ त आहे पंहिंजी जाइ ते। ऐं पाण सां गॾु वरी हीटर बि तव्हां रखियो आहे। हा, इहो बि आहे पुराणे दौर वारो। ये कवर कयो एडवांस के छा कयूं? ऐं अॼु हे पखी नथो नज़र अचे, ऐं उडामी वियो। अगवा थी वियो आहे पंचर वारो काॾे वियो? बाबा तव्हांखे ख़बर न आहे न सोराब? न, छा थियो? वीचारे राति साईं ॾाढा माना धक लॻा आहिनि। ओहो, हा, उनजे करे हिन खां मोबाइल बि खसे विया आहिनि। हिन ग़रीब खां? हे त दुनिया जो आख़िरी ग़रीब आहे, हिनखे बि न छॾियऊं। यार माना कहिड़ो दौर अची वियो आहे जो पंचर वारे खे बि नथा छॾनि। तौबा नहीं तौबा, वॾी ॻाल्हि आहे साईं। बसि हाणे माना अमन अमान जी सूरत एॾी ख़राब थी वई आहे, पाण खे पाण ख़्यालु करणु खपे। मूंखे पता आणंदो हुयो, हा। पोइ अॼु मां हुनजी मज़म्मत थो कयां। ओहो मज़म तूं बि पंहिंजे ख़ाली प्लाट जो ख़्यालु कजांइ, कोई कब्ज़ो न करे वञे। हिते जल्दी कब्ज़े करण लाइ माण्हू इलाही आहिनि घणा। ऐं अॼु असां वटि तमामु बहितरीनु गेस्ट बि आयल आहिनि लाफ्टर हाउस शो में। जीअं हमेशह जीअं बहितरीनु गेस्ट हूंदा आहिनि, अॼु जेको पहिरियों गेस्ट आहे असांजो, उहो तमामु सीनियर सहाफ़ी बि आहिनि, एंकर पर्सन आहिनि, धरती टीवी ते प्रोग्राम कंदा आहिनि, न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग। अवां जी भरपूर तालियुनि में अची रहियो आहे नसीर गोपांग। फ़ाइदो कहिड़ो थियो? हथनि सां खे मिलायो साईं, ठूठू हरू भरू मिलायो पोइ ठूठियूं मिलाए वरी पोइ हथ ई मिलाए असां बि। न सम्झी सघियो न। महिरबानी साईं, नसीर गोपांग साहिबु असां वटि अची वियो आहे। ऐं हाणे वरी जेका ॿी गेस्ट आहे, उनजो नालो अञा खयो ई न आहे, अॻु में ई गामूअ जे चेहरे ते बहार अची वई। अॼु माण्हू चुप त कर, अॼु माण्हू उहो मां ॾिठो अॻु में झलक ॾिठो। अच्छा, हा हा, उहो घुरायो उन्हनि खे। हाय हाय, उहा बि मॉडल आहे। हा, ऐं रैम्प ते वॉक जीअं थींदी आहे, कैट वॉक वग़ैरह, माई बाप फैशन मॉडलिंग, हा उहो तव्हां बि कंदा आहियो? हा, असां बि कंदासीं, हाणे बि कंदासीं। हाणे बि कंदा, न मणंदा? ॾिसूं त सही न। तमामु बहितरीनु मॉडल आहे फैशन डिज़ाइनिंग में, ऐं फैशन वॉक जेका थींदी आहे रैम्प ते, ऐं हाणे वॉक कंदी ईंदी, उहा अवां जी भरपूर तालियुनि में अची रही आहे आयशा इक़बाल। अॼु कोन कराची अॼु सही कराची लॻो पियो आहे। हा 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 न, हा, माशा अल्लाह। ऐं हाणे वरी जेका टीं गेस्ट आहे असां वटि, तमामु बहितरीनु सिंगर आहे नई टही जी, ऐं कुझु एल्बम बि आयल आहिनि उन्हनि जा, त उन्हनि खां कुझु गीत बि ॿुधंदासीं, पर उनजे लाइ ताड़ियूं तमामु भरपूर वॼणु खपनि। भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे नाज़ अली नाज़। वारे सोराब, वारे प्रोग्राम में चार चंडणी चढ़े है ना, ईमान दा वाह। चार चंड हिननि जे अचण सां लॻी आहे, पंजो चंडो तूं बीठो आहे। नसीर गोपांग साहब, छा हाल आहे, ख़ुशि आहियो? ठीक ठाक साईं, तमामु घणी महिरबानी। तव्हां खां त मुंहिंजे ख़्याल में पुछण ई न खपे, अॼुकल्ह छा पियो थियो, ख़बर आहे इहो प्रोग्राम कयो था धरती टीवी ते, न्यूज़ ते, न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग। उन खां अलावा फारिग टाइम में तव्हां छा कंदा आहियो? फारिग टाइम में किताब पढ़णु, मोस्टली म्यूज़िक ॿुधणु, दोस्तनि यारनि सां घुमण फिरण जो तमामु घणो शौक़ु आहे, सो ट्रैवलिंग वग़ैरह। सो इहे ई द मॉर्निंग ऑफ धरती प्रोग्राम भी कंदा हो ता वीकेंड पे? हाँ, यस, सैटरडे संडे दे वरी वो क्यों था। जी जी जी। आयशा इकबाल हमारे साथ हैं। क्या हो रहा है आजकल, कुछ हो रहे हैं, कुछ वॉक वगैरह ये जो केट बस वॉक अभी रैंप शो था तो रिसेंटली 2 डेज पहले किया है। अच्छा अच्छा, रैंप शो चल रहे हैं अभी, शुरू हो गए हैं जी। बीच में तो ये कोविड-19 की वजह से बंद हो गए जी बिल्कुल, अब दोबारा से शुरू हो गए हैं जी माशाल्लाह। तो उसमें आप रैंप पर वॉक करते हैं? जी जी मॉडलिंग करती हैं? जी। किसी गाने में मॉडलिंग नहीं की आप? नहीं, अभी तक तो नहीं। कोई सॉन्ग वगैरह नहीं किया? सॉन्ग्स वगैरह की ऑफर्स हैं। अच्छा, लेकिन इंशाल्लाह आगे सोचा हुआ है। सॉन्ग ऑफर्स हैं। अच्छा, लेकिन रैंप पे अगर वॉक करते हो कभी तिरकी गिरी हो? नहीं।
मतलब फिसल नहीं, के नहीं, गिर जाती नहीं, हैं अक्सर नहीं। देखते हैं, ऐसा कोई इत्तेफाक नहीं हुआ इनके साथ? अभी तक नहीं हुआ। क्योंकि ये संभल संभल के काफी चलते लोग तिरकते हैं, काफी लोग तिरकते हैं। तिरकते हैं। पाण तिरके वाल नहीं पाण तिरकी पियो आहे न हा न तॾहिं चए थो लगे तो तुम थी गया पाण त एॾो बेवकूफ़ माण्हू आहे, हिकु त घर खां ॿाहिरि निकितो केले ई खल पई तिरकी पियो न था, उथियो वरी कपिड़ा छंडे उथी हले, वरी ॿिए ॾींहुं जीअं निकितो वरी केले ई खल पई, चए अबोल अॼु वरी तिरकिणो पियो। हल न हटाए नाज़ अली नाज़ साहिबा असां सां गॾु आहे, ॾाढी सुठी सिंगर आहे माशाल्लाह। वाह। ऐं केतिरा एल्बम अची चुका आहिनि तव्हांजा? मुंहिंजा माशाल्लाह 12 12 एल्बम माशाल्लाह। केतिरे अरसे खां? काफ़ी टाइम थियो आहे, घणा साल थी विया आहिनि तव्हांखे हिन फील्ड में? तक़रीबन 5 साल थी विया आहिनि। 5 सालनि में 12 एल्बम हा माशाल्लाह। इहो भला जल्दी एल्बम कढण जी छा वजह हुई? असां सम्झूं था लेट कढियो आहे। न हूअं त अक्सर असां गुलकारा ॾिठियूं साल में को हिकु फिल्म। असां चाहियूं था त रोज़ रोज़ असांजो नयो नयो एल्बम अचे मार्केट में। अच्छा अच्छा। अहिड़ा हुजनि महिमान, ख़ुशि मिज़ाज माण्हू, खिलणा ॻाल्हाइणा। अच्छा हिते हाणे ज़ाहिर असां न्यूज़ जा माण्हू आहिनि त को पॉइंट मिले त हुनखां वणंदा न मिस न। नाज़ अली नाज़ पोइ जेको तुंहिंजी रमज़ सुहिणा मां छा सम्झां, इहो अव्हांजो लिखियलु आहे? लिखियलु त मुंहिंजो न आहे। न उहे बि इहो त साईं मीर अली नवाज़ नाज़ जो लिखियो। अच्छा मूंखे लॻो नाज़ अली नाज़ नालो मिलंदड़ जुलंदड़ आहे हिन जो- किथे ऐं उहे किथे रियासत जा वाली रहिया, उहे हुआ त मर्द पर ही जेको ठीकु आहे उहे अली नवाज़ नाज़ हुया, ही नाज़ अली नाज़। नाज़ हुननि जो बि नाज़ण साईं जेको तख़ल्लुस हो न, नाज़ अली नाज़ बिल्कुलु, कोई नाज़ ठीकु सते आहे जी छा थी आहे? नाज़ सतो छा थी वता? नाज़ नाज़ त तो तव्हां वांगुरु मुंहिंजो भाउ थिए। हिन प्रोग्राम में भाकार न आहे, पहिरीं ॻाल्हि थिए। असां वटि सभु कुझु कार आहे। जेकॾहिं भाउ चवणो आहे त हे आज तव्हांजो आख़िरी प्रोग्राम तो नेक्स्ट नथा थो। ईअं नथो थी सघे। अच्छा नसीर गोपांग साहब, ॿुधो आहे जंहिं दौर में अञा छोकिरियूं न आयूं हुयूं न्यूज़ जी तरफ़ ऐं न्यूज़ एंकर्स न हुयूं, त तव्हां बि छोकिरियुनि जो गेटअप करे 2-3 दफ़ा न्यूज़ पढ़ी छा? साईं शर्माए थो। इहा अफ़वाह आहे, ॿुधो आहे ईअं थियो आहे। न असल में थियो इहो जो मोस्टली ईअं थींदो कॾहिं कॾहिं त शिफ्ट में ताहिर साहब त ईअं थींदो, जीअं लेट थी वेंदी आहे, लाइव बुलेटिन ज़ाहिरा करिणो हूंदो आहे, पोइ हिकिड़ी छोकिरी ज़ाहिरा जंहिंखे अचिणो हो इवनिंग शिफ्ट में, सॼो ॾींहुं मूं ख़बरूं पढ़ियूं, शाम जो 4 वॻे उन्हनि खे अचिणो हो, सो हू न अची सघियूं, त उहा वरी पोइ जेको शिफ्ट कंटिन्यू करे थो ज़ाहिर पोइ उनखे ई फसाइबो, जेसि ताईं को ॿियो अचे त तव्हां कंटिन्यू कयो। त डायरेक्टर न्यूज़ साहब मूंखे घुरायो ऐं चयो यार हाणे छोकिरी फलाणी न अची सघी आहे, सो हाणे महिरबानी कयो तव्हां ॿी शिफ्ट बि तव्हां ई शुरू थी वञो। सो उन टाइम फेस ऑयली थी वेंदो आहे ज़ाहिर, 8 कलाक तव्हां स्क्रीन त ॿीहर मेकअप कराए वठि ऐं तकड़ तकड़ में वञे, मुंहिंजो मेकअप बि ॿीहर करायां, छोकिरी जी शिफ्ट बि कयां, चओ त भला उहे कपिड़ा बि पाए वेही रहां। सो इहा हिकु ॻाल्हि थी हुई, बाक़ी गेटअप मूं कयो कोन। अहिड़ो गेटअप अहिड़ो कोई इत्तेफ़ाक न थियो। बाक़ी ईअं ज़रूरु आहे, दोस्त अक्सर जॾहिं मूंखां पुछंदा आहिनि जेके मीडिया खां ॿाहिरि जी फील्ड जा आहिनि, उन्हनि खे चवंदा जेकॾहिं मुंहिंजे लाइ हिकु तकलीफ़ दे अमल मीडिया में अचण दौरान हूंदो, उहो हूंदो मेकअप कराइणु। हिकिड़ो छोकिरो मेकअप कराए वरी उहो मुंहुं खणी पिया घुमंदा फिरो न्यूज़ रूम में वञूं ॿियो टियों, पोइ हिकिड़े ॾींहुं माना ज़ाहिर जेके मुंहिंजा बॉस हुआ उन्हनि खे मूं चयो सर जेकॾहिं इहो तव्हां स्किप करे छॾियो ऐं मूंखे इस्तस्ना ॾियो त मेकअप अचे, पुट इहो तुंहिंजे लाइ कोन्हे, कैमरा जी ज़रूरत हूंदी आहे, ॾिसण वारनि खे बि त मज़ो अचे, हीअं त ॾिसी डिॼी वञनि हे केरु वेठो आहे। कुझु माण्हुनि खे त मेकअप खां पोइ बि ॾिसण डिॼण वारा डिॼनि था। साईं ग़लति इशारो कयो, होॾे इशारो कयो, सोराब ॾे ही इशारो। पाड़े अॼु वेझो वेठो आहे ऐं मेन होस्ट आहे, सो हिन सां रहाई रखणी आहे, तॾहिं फायर हेॾां पिया कयूं। नसीर साहब हिन ते मेकअप असां ज़ाया बि न कंदा आहियूं, छोजो असांखे हितां खां मेकअप शुरू हिन हितां मेकअप शुरू थींदो आहे। अच्छा मुंहुं धोइण में मूंखे परेशानी न थींदी आहे त मुंहुं शुरू किथां थो थिए? थींदी आहे परेशानी, पर हथ मुंहुं त धोइणो आहे न, छा कयूं? माण्हू हथ मुंहुं धोईंदा आहिनि, मां पहिरियों सुबुह सां तड़कंदो आहियां, बसि उहो ई माना मुंहुं धोपिजे। ऐं तव्हां हिन जी सरहद जी निशानदेही थियल कोन्हे त निरड़ खां मुंहुं शुरू किथां थो थिए? ऐं तव्हां हिन हिते लिखणा आहियो त भली करे आया। जी तव्हां आईब्रोज ॾिसो, इहे भरूं जेके आहिनि ईअं नथो लॻे निरड़ खे कंहिं अंडरलाइन करे छॾियो आहे। न उहो नंढे हूंदे ज़कूटा जिन ॾिसंदासीं उन में जंहिंजो साईं हाणे ॻाल्हि ॿुधो न, तव्हां सभु कुझु सोराब आहे या तव्हां जेको ॻाल्हायो, तव्हां पाण ॿुधायो त हमेशह मोर में एब हूंदा आहिनि, असां में बि एब आहिनि। मोर आहे साईं, मोर थो टिले, मोर पंहिंजे पेरनि खे ॾिसी रोईंदो, असां पंहिंजे मथे खे ॾिसी रोईंदा, इहो फ़र्क़ु आहे। क़िस्मत खे ॾिसी त कोन था रहो न, मथे खे ॾिसंदा कीअं आहियो पाण तव्हां? शीशे में। अच्छा शीशे में आईने में न ॾिसंदा? न आईने में न ॾिसंदा, शीशे में ॾिसंदा। हिकु दफ़े त ईअं ई थियो,
हिन जेको नंढो हुयो पीउ खे चयईं त बाबा बाबा हे माण्हू मूंखे ड्रजारे थो आईनो मिलियसि किथे हिन खे ख़बर न ही आईनो आहे पाण खे ॾिठो चए बाबा मूंखे माण्हू ड्रजारे थो पीउ वठी करे ईअं आईनो ॾिसी करे चवंदो लख ला न त ॿार खे ड्रजारे थो आयशा इकबाल साहिबा जी ये जो आप रैंप पर वॉक करते हैं उसके लिए मेकअप ज़रूरी होता है जी उसके लिए तो ड्रेसिंग ज़रूरी होती है ना जिसकी आप ड्रेसिंग भी और उन्हीं की तरफ से होता है मेकअप वगैरह भी मेकअप ज़रूरी होता है जी। अगर किसी ऐसी आप जाएं एग्जीबिशन में आपको कहें कि बगैर मेकअप को किए हुए आप सिर्फ वॉक करें और हमारे सिर्फ कपड़ों की जो मलबूसात हैं हमारे उनकी एडवर्टाइजमेंट है नो इशू करेंगे अच्छा आप कर लेंगे वो भी? जी बिल्कुल आप नहीं कहेंगे नहीं नहीं मेकअप तो मेरी अहम ज़रूरत है नहीं ऐसे ज़रूरत लोग तो नहीं। पहचानेंगे कैसे मुझे नहीं जाहिर सी बात है घर पे जब ऐसे रह सकते हैं तो वॉक ऐसे नहीं कर सकते अच्छा 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 नसीर गोपांग साहब साफ़त करण जो अव्हांखे शौक़ु हुयो या मजबूरी हुई न अक्सर ईअं थींदो आहे मूं ॿुधा आहिनि वॾनि वॾनि माण्हुनि जा इंटरव्यू ते हादसाती तौर ते इतफ़ाक़ी तौर या ते शौक़ु मूंसां ईअं नंढे न हूंदे हो। खां वठी माना मूं इहो सोची सम्झी फ़ैसिलो कयो जॾहिं आउं फस्ट ईयर में अञा दाख़िल थियो हुउसि तॾहिं केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे उन खे 2003 माना 17 साल मूंखे थी विया आहिनि 17 साल माना अञा बलूगत में दाख़िल न थिया हो साफ़त चई सघो था हिकिड़ो साल आहे 18 सालनि में अच्छा, पोइ अच्छा। बालिग पढ़ण जी हद खे सहाफ़त में माशाल्लाह 17 साल पहिरियां खां ई तव्हां सोचे छॾियो त मूंखे साफ़त में वञो Yes. साफ़ ई थियणो हा तॾहिं प्रिंट मीडिया जो दौरो अख़बारुनि खां स्टार्ट कईसीं जी, जी। पोइ 2009 में इलेक्ट्रॉनिक मीडिया जॉइन कई अच्छा न्यूज़कास्टर थियण लाइ जॾहिं तव्हां ऑडिशन ज़ाहिर ॾिनो हूंदो ऑडिशन ॾियण वक़्तु छा फीलिंग्स हुयूं तव्हांजूं त अलाए पास थींदुमि अलाए न ओके उहो थींदुमि ॾाढो हिकिड़ो इतफ़ाक़ थियो सो जंहिं चैनल ते पहिरियां मां हुअसि उन्हनि सॼी सिंध मां ऑडिशन वरिता पे आऊं उते ऑलरेडी डेस्क ते कमु कंदो हुअसि त जंहिं ॾींहुं वरी कराची में उन्हनि ऑडिशन रखिया त उते खोड़ माण्हू आयल हुआ ऑडिशन जंहिं जे लाइ असां वरी हिकिड़े इदारे जा जीअं एम्प्लॉय हूंदा आहियूं मूं ख़बरूं वठी ठाहियूं डेस्क ते सो उते साईं सोबत बुर्डो साहिबु सीनियर असांजा सहाफ़ी आहिनि नाला साईं हयाती आहिनि उहो ईअं अची मुंहिंजे मथां बीठो ऐं थोरो साकी साकी ॻाल्हायो नसीर पोइ इंटरव्यू ऑडिशन पिया था हलनि सो तव्हां ट्राई छो कंदा कयो मां त हिते एम्प्लॉय आहियां सो मूंखां ऑडिशन कीअं वठंदा चयो भले ट्राई करण में छा आहे पोइ मूं पर्ची लिखी पियोनि जे हथां मोकिली जेके डायरेक्टर साहिबु आहे रज़ाक सिरोही साहिबु उहे ऑडिशन वठनि पिया सो उन्हनि खे मोकिलियो त सर छा आउं ऑडिशन ॾेई सघां थो पोइ छोकिरो जॾहिं मोटी आयो मुंहिंजो छा चयईं चए थोरो मुस्कुरायो पर्ची पढ़ी चयईं त लाइट वियल आहे अचे त हुनजो बि शौक़ु पूरो कयूं था पोइ ईअं इतफ़ाक़ सां मूं ऑडिशन ॾिनो ऐं हुन मां 3 छोकिरनि जी सिलेक्शन थी सॼी सिंध मां समीर अब्बासी लाड़काणे जो एहसान चन्ना जकबाबाद जो सबा बजीर सबा छोकिरी हिकिड़ी उहा ऐं चोथों आउं हुअसि तव्हां So, सिलेक्ट ईअं- थिया हुयो हा, सभई yes. न्यूज़ नसीर भाई जेको आहे न्यूज़कास्टर जेकॾहिं मां थियां त उन जे लाइ छा हुजणु खपे उनजे लाइ सुठो मुंहुं हुजणु ज़रूरी आहे जेको तव्हां वटि कोन्हे मुंहुं वारो हुजे कोई हाँ तो मुंह में फेल थी वियो ते छा कंदो न छो मुंहुं त सुठो आहे न पर छा न, ईअं बि कोन्हे CNN BBC फॉक्स न्यूज़ अल जज़ीरा दुनिया जा टीवी चैनल ॾिसो उते सूडान जा माण्हू ॿिया टे न्यूज़ पढ़नि था मुंहं सां गॾो गॾु टैलेंट ऐं वॉइस सुठो हुजणु Voice ज़रूरी आहे सुठो असां वटि जेको आहे सो ज़रूरी आहे त फेस सुठो हुजे हाणे टैलेंट चयो तव्हांजो ऑडिशन वठो न्यूज़ जो ऑडिशन वठो ॾिसो Yes. हल मां चवां थो अस्सलाम वालेकुम मां आहियां नसीर गोपांग ओबाड़ो में ट्रक कल्टी थी पई इहो आहे हथु छो थो खणे ईअं? ओबाड़ो होॾे आहे न हथु होॾे छो थो खणे होॾे ॿुधाए न त ओबाड़ो बाबा कहिड़ो न्यूज़ एंकर हथु खणंदो आहे ईअं हिकु ॿ साईं मां माण्हू ईअं ॾिठो आहे इन टीवीअ ते मां ईअं कंदा आहिनि त उहो इशारो ॾींदा त टॉक ओबाड़ो शोस में कंदा हूंदा न्यूज़ पढ़ंदे केरु हीअं न्यूज़ पढ़ंदे ॿुधाईंदो आहे हेॾे पोयां ईअं थियो आहे या मौसम जो हाल ॿुधाईंदे उहो इंग्लिश चैनल ते नक्शो मैप हूंदो आहे उते हीअं निशान कंदियूं आहिनि मायूं अच्छा। हीअ तव्हां न्यूज़ पढ़ंदे असां त कोन ॾिठो आहे ख़बर आहे हिकिड़ी पढ़ त वाही पांधीअ में गॾह गाॾे जो चिंगचीअ खे टकर वाई पातीअ में गॾह गाॾे खे टकर कीअं आहियो ऐं चिमची ज़ख़्मी चाहे चिंची ज़ख़्मी थी पई आहे चिंगची कीअं ज़ख़्मी थींदी आहे कीअं चिंची ज़ख़्मी थी पई आहे जेको हाणे ज़ख़्म जा सूर नसां ते चिंची वारो चलो हाणे वाई पांदी मां तव्हां सां रिपोर्टर बि आहे अमर लाशारी लाइन ते उन खां वधीक तफ़सील वठो हा अमर आवाज़ ॾे तफ़सील ॾे हाल अहवाल आहे छाजो मूड इहो केरु एक्सीडेंट थियो आहे वाह इहो ॿुधाए वियो न त चिंची रिक्शा जो थियो अब आहे। चिंची रक्षा जो एक्सीडेंट थी पियो आहे पोइ केरु बचो केरु हुनजी सॼी तफ़सील जो घुरनि था अरे ॻाल्हाए छो घुरनि था केरु घुरनि था टीवी वारा जेके ॾिसनि था टीवी वारा ओके हा त हक़ीक़त आहे वाकई थियो आहे। बसि अदा न साईं हाणे हीअ त थी नथो सघे न्यूज़ एंकर छो जो हे न्यूज़ एंकर थींदो त हिनखे तूं पुछो न त छाजी ज़रूरत हूंदी आहे तोखे असल में विग जी ज़रूरत पवंदी अच्छा विक सोणो बि हुजे माण्हू हा, सोणो बि हुजे। नसीर भाउ सोणो बि आहे बिल्कुलु, बिल्कुलु। ॻाल्हाइण बि अथसि ऐं वरी असां वटि नाज़ अली नाज़ साहिबा मौजूदु आहे आहे त छो न हिकिड़ो गीत थी वञे त वाह, मज़ो वाह, अची वञे तव्हांखे म्यूज़िक सां लॻा बि आहे तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में नाज़ अली नाज़
वाह 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 ज़बरदस्त वयो बदिलजी उन जो रंग आहे इहो शायदि शाइर जो इशारो मुॾियत आहे इहो त उन जो बदिलजी कलाम रंग उहे इन पाण ॻायो पाण ॿुधो न साईं न तमामु बहितरीन शाइरी आहे ऐं पंहिंजे हथ सां ज़हर खाराए ॿियनि खां छो थो माराए ॿियो मारे इन खां बहितर त माण्हू पंहिंजो पाण पाण पंहिंजे हथ सां ज़हर कोई खाराए न पंहिंजो हुजे त माना ज़हर ॿिए- खाराए त वधीक सुठो आहे न ॿिए खे सुपारी छो थो असां ॾे ॿियनि खे मौक़ो छो ॾियूं ॿिए खे सुपारी ॾिए थो माना इहा त टारगेट ॿियनि खे किलिंग आहे मौक़ो छो ॾियूं असां पोइ मां पंहिंजो त मां ॼाए ज़हर हा तव्हां मुंहिंजा पंहिंजा आहियो वे लेकिन मां तव्हांजे हथ सां ज़हर न खाईंदमि जज़्बाती न थियो इहा त हिकिड़े क़िस्म जी टारगेट किलिंग आहे गाननि में बि हुनखे इंडिया जो क्लिप ॾाढो मशहूरु थियो सॉरी टू से जस्ट किडिंग आहे सो उन में हिकिड़ो सब्जी खपाइण वारो वकील थींदो आहे हा वो चवंदो आहे सबूत है प्रोसिक्यूशन है गवाह है ये तो मर्डर है उहो बि ईअं चवंदा सिधो ई उहो ई आहे या पाण ज़हर ॾिए या ॿिए खां माराए जी जी त नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स प्राइवेट लिमिटेड टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि फेयर एंड लवली ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स अॼु असां वटि माशाल्लाह तमामु बहितरीन महिमान आयल आहिनि नसीर गोपांग साहब आहे ऐं तमामु सीनियर सहाफ़ी आहिनि वाह सलाम फेरा तो तहां के अस्सलाम वालेकुम वाले पोतो साहब बाज़ पोतो साहब तव्हां अची वियो हेॾे। बाबा हिते तव्हां हिते अची वियो साईं। सही कहिड़ा हाल ख़ुशि नसीर गोपांग खे तव्हां हिते घुरायो आहे साईं हाणे मसइलो इहो आहे हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायां जी जी ऐं मां हीअं जो गुज़रां पियो ख़बर पई त तव्हां हिते आयल आहियो प्रोग्राम में मां सोचियो मिलियो वञा तव्हां सां बि तव्हां बि कुझु senior चांहि बि साहब। पियूं ऐं मां वरी नई अख़बार जे लाइ पंहिंजी ॾिनी आहे एप्लीकेशन अच्छा त उनजे लाइ नक्शा बक्शा असल में घुरंदा आहिनि त बाबा कहिड़ी जाइ ते ठहंदी त ऑफिस कीअं ठहंदी अच्छा। रेवेन्यू में थींदो अहिड़ो रेवेन्यू मां छो जी थी हा रेवेन्यू मां छो साईं बाबा ज़मीन जो नक्शो उतो पास कराइबो न ज़मीन जो नक्शो जी हा बिल्डिंग ठाराईंदासीं अच्छा पहिरियां बिल्डिंग ठाहींदा पोइ अख़बार कढंदा जी पर पहिरियां त अख़बार निकिरंदी आहे पोइ बिल्डिंग में शिफ्ट थींदा न किथे सही उहा असां अख़बारूं कंहिं न कंहिं वठी छॾींदासीं बंदि थी वियो घणियूं सही, अख़बारूं डमी पोट पयूं। बाज़ पोतो साहब अची विया असां वटि तमामु सीनियर एंकर पर्सन आहिनि त तव्हां गेस्ट थियो साईं तव्हां कुझु सवाल करे तव्हां तजियो कयो कुझु हा मुंहिंजे लाइ इहा ख़ुशनसीबी हूंदी अॼु हूं त फोन ते या वीडियो लिंक ते साईं सां त खोड़ प्रोग्राम थिया आहिनि पर अॼु साईं स्टूडियो में यकीन कयो असांखे तमामु इंतिहाई ख़ुशी थी आहे हेॾो वॾो तव्हां जेको सेटअप हयो आहे धरती टीवी ते ख़ासि करे धरती टीवी बाबा अॼुकल्ह उॾरे थो तव्हांखे ख़बर न आहे शायदि अच्छा धरती टीवी हिन वक़्तु ईअं उॾरे थो जीअं बाज़ उॾरंदो आहे अच्छा तव्हां बाज़ पोतो पहुची विया पर हे पना हथ में खणी न घुमायो ईअं लॻंदो पना तव्हां मिड़ींदा वरितो हाणे तव्हां। साईं तव्हां छॾियो हेॾी ॻाल्हि खे हे वॾो कमु आहे हिन में नक्शा साईं नसीर गोपांग साहब तव्हां सां हाणे होस्टिंग कंदो तव्हां गेस्ट थी वियो यार हाणे तजियो सुवाल कयो। त लिखी कोन रहिया आहियूं असां तव्हां ख़बर आहे त साईं असां सवाल कलम हू खां कंदो, सवाइ अंधा तव्हां जवाबु ॾींदव सीनियर सहाफ़ी ठीकु साहब तजिया निगार थी वियो होॾां थी वियो न साईं भले हेॾो विया हा होस्ट होॾो वेंदो आहे हेॾो वेंदो आहे गेस्ट होॾो हे वेंदो नक्शा खणी हे नक्शा हेॾे रखां आहे। जी रखो हाणे नाज़रीन असां वटि बाज़ पोतो साहब पहुतल आहिनि सीनियर उहे बि एंकर पर्सन आहिनि सहाफ़ी बि आहिनि तजिया निगार बि आहिनि ऐं असां वटि नसीर गोपांग साहब बि आहे त मां चाहींदुसि त थोरो नसीर गोपांग साहब तव्हां हिननि खां मौजूदा सियासी सूरत हाल जे बारे में साफ़ जे बारे में कुझु सवाल पुछो जेसीं ताईं मां थोरी देरि में अचां ज़रूरु ज़रूरु ठीकु आहे वॾी ठीकु आहे साईं महिरबानी तव्हांजी ओके ओके साईं नसीर गोपांग साहब सुवाल तव्हां कंदो या मां कयां तव्हां सां साईं तव्हां पहिरियों साईं बास साहब चलो हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु आहे हिकिड़ी ॿुधाइनि पिया त हिकिड़े कंहिं माण्हू हिन खां पुछो जे साईं अवां इंटरव्यू ॾाढा सुठा ॾींदा आहियो जे साईं ॾींदो न आहियां मां त वठंदो आहियां चए न तव्हां ॻाल्हाईंदा त लॻे थो तव्हां इंटरव्यू ॾियो था सो हिते बि साईं जन उहा कान न सवाल आऊं कंदुसि अव्हां खे हुननि जा जवाब ॾियणा भले पर मां थोड़ो तारुफ करा मोहतरमा माशाल्लाह बहुत अच्छी लग रही हो और तव्हां बि ॾाढा सुठा लॻो था सियाणियूं की बात थोरो ख़्यालु कर पंहिंजी उमिरि बि ॾिसो हुननि खे बि ॾिसो ख़्यालु कर पंहिंजो सही हाणे तव्हांखे ख़बर न आहे मां तव्हांखे अॻिते हली ॿुधायां थो त मां उहो पुछंदासीं सवाल पुछो साईं जो साईं वॾो कमु आहे शोबिज़ जी फील्ड में इन्हनि जो जेतिरो मीडिया कमु जे आहे हवाले सां ताहिर शोबिज़ जा साहब खे रिपोर्टर सॼी सो कमु ख़बर न आहे हूंदो ताहिर वारनि खे सॼी ख़बर आहे मुंहिंजी हा, त बिल्कुलु। मां कहिड़ा फनकार मुतारिफ़ कराए वॾा कहिड़ा फनकार वॾा वॾा उन्हनि ईंदासीं साईं पर जी, शुरूआति ॾिसो न हाणे जी, जेका शुरूआति पॉलिटिकल भली सूरत हाल थी हले जी, जी, सो साईं। मुंहिंजी बीट बि जर्नलिज़म में इहा ई पॉलिटिकल सूरत हाल जी, जी। सो पाण जेकॾहिं शुरूआति कयूं इंटरनेशनल लेवल खां था अचूं पोइ वरी मुल्की लेवल ते बि ईंदासीं मुल्की लेवल ते बि घणा मसइला आहिनि अमेरिका जी इलेक्शन थी आहे ताज़ो
ऐं उते बि साॻी सूरत हाल जुड़ी आहे। नए अमेरिकन प्रेसिडेंट खे चैलेंजिस कहिड़ा था ॾिसो, कहिड़ा उन्हनि खे मसइला दरपेश ईंदा? सही बाइडन खे जेके चैलेंजिस आहिनि उहे जेको पाकिस्तान में 11 पार्टियुनि जो इतिहाद ठहियो आहे, अच्छा, उन मां तमामु घणो हुनखे नुक़सानु थींदो ऐं इहे हिनखे अहिड़ो नुक़सानु ॾींदा जो बाइडन जो वञी घाटो लॻंदो। साईं हिकिड़ो त हुनजो नालो आहे बाइडन। बाइडन जेको आहे, हा, उहो- ॿी ॻाल्हि इहा जी। त लॻे थो मुंहिंजो सवाल थोरो वेझो थियां, ॿुधण में मसइलो त न कोन्हे। सही ॿुधो, सही आहे, बिल्कुलु अच्छा, बिल्कुलु हिकिड़ो सही त जो बाइडन आहे। बाइडन ऐं ॿी ॻाल्हि, हा, त मूं जो बाइडन जो सवाल कयो आहे, हीउ जेको 11 पार्टियुनि जो तव्हां इतिहाद चयो था उहो पाकिस्तान में ठहियो आहे इमरान ख़ान जे लाइ, मूं उहो सवाल न कयो आहे। हीउ जो बाइडन अमेरिका जी पॉलिटिक्स ते पिया ॻाल्हायूं। सही। हाणे तव्हां छा हाणे तव्हांखे चओ साईं, हिकिड़ो मिंट ॻाल्हि ॿुधो न। रीजनल कम ते वेही करे तव्हां रीजनल ॻाल्हियूं था कयो, मां हे आलमी ॻाल्हियूं थो कयां, आलम जेको आहे पूरी आलम जी ॻाल्हि थो कयां सही। पियो त इहो ट्रंप जेको आहे उते हारियो आहे। ट्रंप इहो ई चयो आहे ताहिर साहब त मूंसां धांधली थी आहे, हिते बि 11 पार्टियूं इहो थी चवनि त धांधली थी आहे। इहो पॉइंट हाणे त मां इहो तव्हांखे वक़्तु ईंदो, तव्हांखे मां रिकॉर्ड ते रखो इहा ॻाल्हि मुंहिंजी, हे पाण में मिलंदा ऐं इहो इन बाइडन जे लाइ वॾो नुक़सानु थींदो। अच्छा, हितां जो 11 पार्टियुनि सां अची ट्रंप ट्रंप मिलंदो मिलंदो ऐं इहो बाइडन जे लाइ वॾो नुक़सानु। ऐं वाकई आलमगीरियत सोचा। हिकिड़ो मिंट मां तव्हांखे कॉल अचे थी भई, हिकिड़ो ॻाल्हाए वठां। प्रोग्राम में वेठा साईं खे साईं वाकई वॾी नॉलेज आहे। लाइव प्रोग्राम थियो साईं। साईं मां रीटेक कयो हिनखे, रीटेक इहो थोरो कट कजो, मां ॻाल्हाए वठो थोरो फोन अचे। साईं ॾिसो हलो साईं, साईं हिकिड़ो मिंट थोरो मां ॻाल्हाए वठो, सीनियर माण्हू ॻाल्हाइण कमाल आहे यार। नसीर गोपाल साहब। हलो जी भा जी, हाँ थी वियो। अच्छा माने उहो व्हाट्सअप थो कर, फोटो तो व्हाट्सअप कर, असांखे बि कटे सोशल मीडिया खां 15 ॾींहं थी विया न। हाँ 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 व्हाट्सअप कर रहा। हले हिकिड़ो मिंट व्हाट्सअप अचे थो, फोटो थी वियो मां जेकी तव्हांखे ॻाल्हि कई न सही। हले प्रोग्राम पियो हिकिड़ो हले। हे साईं ॾिसो, ओ साईं। हे ॾिसो मौलाना फज़ल रहमान ऐं हे ट्रंप वेठा अथव पाण में। हाणे ॿुधायो थियो इतिहाद इहो? तजो जेको साईं कयो वॾी पिए लेवल जी ॻाल्हि हले थी पई, तव्हांखे त सम्झ में न ईंदी। न ईंदी, पर ॻाल्हि तव्हांखे बि सम्झ में न आई कीअं आहे। सर? साईं ही तस्वीर आई थिंक हिकिड़े हफ़्ते खां फेसबुक ते हले थी पई। ही फेक तस्वीर आहे, मुंडी रुगो ट्रंप जी आहे, आम माण्हू आहे मौलाना। कमाल आहे यार, ही सीनियर जर्नलिस्ट आहिनि ऐं हिकिड़ी फेक अॻु में इहो तव्हां सभिनी जो कारनामो हो। हिकिड़ो वीचारो सिपाही हो, उन्हनि खे हिननि चयो बाबा SSP थी वियो आहे, एग्ज़ाम पास करे सोशल मीडिया जी कूड़ी ख़बर ते उनखे काठ में विझरायूं। हाणे उहो हिकिड़ी फेक तस्वीर आहे, उन ते वेठो त तब्जो करे त पेशावर में अची ट्रंप जेको आहे सो मिलियो आहे मौलाना फज़ल रहमान। इहा तस्वीर पुराणी आहे, फेक आहे। साईं मां 15 ॾींहं कटियल हुउमि, हिनजे करे जेको आहे सो इहा तस्वीर वरी हाणे हिते हणनि पिया ताहिर साहिबु। कल्ह हिकिड़ी फनकारा लाहौर में वञी ब्लड प्रेशर को लो थियो, हॉस्पिटल में एडमिट थिया, त ठूठ जहिड़ो साईं कमेंट कयो आहे हुनजे हेठां, जल्द सेहतयाबी जो दुआऊं चवनि था त 15 ॾींहंनि खां कटियल हुअसि। अल्लाह अकबर, तव्हां बि सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते वेठो पिया। इहो बसि मां निंड पियो में ॾेई छॾियो, ईअं कमेंट ॾेई छॾियो। बहरहाल मां तव्हांखे जीअं सिंगरनि जे हवाले सां, तव्हां ॻाईंदी हो छा कंदी हो? बस मॉडलिंग मॉडलिंग कंदी हो तव्हां? मां गाईंदी आहियां। ॻाईंदी नैना नाज़ त न आहे? नाज़ अली। नाज़ अली नाज़ आहे, नैना नाज़ न आहे। सो जेकॾहिं अव्हां चाहियो त हू बि ॻाए सघनि थियो, अव्हांजी घणनि ते यकीन शफ़क़त कयो रही ताहिर आहे। साहब, पहिरियों चैनल हुजे ऐं असांजो दौर हो उहो, ऐं असां पाण एडिटर बि रहिया हुआसीं अख़बारुनि जा, ऐं उन खां पोइ उहो दौर हो जॾहिं मां न्यूज़ जी जेकी आहे कैमरा ते वञी करे, जे कलंदर लाल शहबाज़ जी नगरीअ में CM हुजे, उन दौर में अरबाब रहीम, ऐं उते जॾहिं मां छोकिरी हिकिड़ी आई, नंढड़ी छोकिरी हुजे, जॾहिं ॻायो त कलंदर लाल मां तुंहिंजी मलगियाणी आहे, त मां रीटेक करायो हुते। मां चयो रीटेक, सभु परेशान थी विया, CM सिंध परेशान थी वियो, सिक्योरिटी अलर्ट थी वई, त मां हे रीटेक छाजो आहे हेॾे लाइव प्रोग्राम में। मां छोकिरी भलो थी ॻाए, इन खां असां सोलो रिकॉर्ड कंदासीं। यकीन कयो कैमरामैन थकी पियो, मां हुन आख़िर कैमरा वरिती ऐं मां उहा छोकिरी जो रिकॉर्ड करे, हेतिरो सोलो में अथव, जे तव्हांजी ॿोली में चवंदा आहिनि सोलो, असां चवंदा आहियूं त बाबा वेझे को, पोइ हेतिरो हुनखे रिकॉर्ड कयो आहे। अॼु ताईं उहो ॾिसो त कलंदर लाल कलंदर थी वियो। उहा छोकिरी जेकी चिंगची थी आई, अॼु हुन वटि पिराटो आहिनि। उनखां सही सवाइ बि ॿियूं खोड़ सारियूं सिंगर ऐं इन छोकिरनि खे बि मां काफ़ी खे मुतासिर पोइ करायो। तव्हां जेकी सुरैया सुबरो, अच्छा, उनखे मां थो, ऐं उनखां पोइ तव्हां जेको मोर डांसर हुई हैदराबाद वारो, समझी वियासीं। हाणे न त साईं यार हरू भरू मुंहिंजे समझी वियासीं। अच्छा, उन्हनि खे बि आंदो न मोर डांसर जेको आहे, उन खां अलावा ताहिर साहब ज़ामिन अली, उनखे मुतारिफ़ कराइण में, या ॿिया खोड़ असांजा जेके दोस्त रहिया
या पूरी सिंध में जंहिं तरीक़े सां अख़बारुनि में ॾियणु अहमद मुग़ल साहिबु हुजे सभिनी खे मतिलबु हिकिड़े क़िस्म जी रस्तो ॾिनो थिए बाबा हीअं तरीक़े सां हलणो आहे छो जो सीनियर माण्हू हुआसीं असां सही ही कीअं अवां खां रहिजी वियूं बसि हाणे नाज़ अली नाज़ जेकी आहे या हे गामू हेॾे उठाए ॿई मथे वञी सघनि था अगरि मां चाहियां हा अचो अचो ॿई मथे अचो असां मथे था बाबा उहो हिकिड़ो मिंट उहो साईं जज़्बाती छा मथे काॾे ओ बाला हेठला हेठला चयो जो मथे बाबा इहो मथे न वॾी लेवल जी ॻाल्हि थी हले त तव्हांखे दुनिया लेवल ते मुतारिफ़ कराए अच्छा असां हेॾे सम्झो हेॾे मथे हे सदाई छत ते चढ़ी करे औरतुनि जा भुजा खाईंदा आहिनि उन चकर ते अलाए लॻड़ बि उॾाईंदा आहिनि छा उन खां सवाइ मूंखे यादि अचे पियो तव्हां हेॾां बैंकाक वारे पासे बि विया हुआ अच्छा यकीन कयो जेको शुरूआती दौर हो तव्हांखे ख़बर हुजे जेके बि चैनल ऑनएयर थिया उहे असांजा तोड़े पंहिंजो सिंधी चैनल उहे बैंकाक में थींदा हुआ ऑनएयर हा उन दौर में शुरूआती चैनल ऑनएयर थियो मूंखे उन्हनि न्यूज़ कास्टर तौरु एंड तज़िया निगार हा इलेक्शन हुई हाणे न्यूज़ कास्टर सही त केरु थिए जंहिं न्यूज़ कास्टर खे असां भर्ती कयोसीं उनजो वीज़ो न लॻो आम तो असां हिकिड़े अदाकार खे वठी वियासीं सही अदाकार खे वठी वियासीं उनखां असां न्यूज़ पढ़ाइण जी कोशिशि कईसीं उहो बि नाकाम वियो पोइ आख़िर उते जॾहिं बैंकाक में मां तमामु छो त सहाफ़ी हिकिड़ो सीनियर जे बावजूदि मां हिकिड़ो सुठी उते रिपोर्टिंग कई ऐं न्यूज़ पढ़ियमि जेके इलेक्शन जो दौरु हो टेन्यूअर हो यादि आहे साईं। उन मां हीअं पनाह वठंदो वञा त माण्हू हैरत पइजी आहे त साईं कीअं पनाह थो वठे हितां लाइव पनो हुजे? पियो अचे, हितां बि पनो। हाणे लाइव ताज़ो कीअं नतीजो। वठां हेॾो पनो अचे बि हीअं वठां पोइ हीअं ॾिसां हेॾो वठे जीअं माण्हू न ॾिसनि त बाबा हिन पनो वरितो आहे अहिड़े क़िस्म जी मां चोरी पे कई हुते कमाल ऐं पोइ जॾहिं असां हुते बैंकाक में लथासीं बीच हुजे साईं पंहिंजो पताया। पतैया बीच ऐं उन में साईं मां छा असां छा चढ़ियूं पायूं कहिड़ो खिले साईं मां चयो असां इहे ई हूंदासीं कपिड़नि में असां पंहिंजो घुमंदासीं बसि अच्छा हा पोइ उते कंहिं अव्हां खे लिफ्ट कराई भला पताया बीच ते सही हाणे चवंदा त वधू सखियाणियूं कलाम आहे का हसीना लिफ्ट ॾींदी या ख्वाहिश ई रहिजी वई छा ख्वाहिश ई रहिजी वई पोइ अलाह से ख़ैर करे त बहरहाल तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसु सां मां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुमि त हर जेको कलाकार आहे या न्यूज़ कास्टर आहे या रिपोर्टर आहे महिनत कंदो उहो बाज़ पोतो थी सघे ना साहब हिकिड़ो सवाल आहे त यू आर बेस्ट फ्रेंड यू आर ट्रम्प इन नाज़ सो इन डिफरेंट बिटवीन इन द स्पीच ऑफ द इंग्लिश एंड व्हाट इज द प्रॉब्लम इन ऑल पेपर्स मीडियम लार्ज एंड फुल लार्ज व्हाई हिकिड़ो मिनट मां गूगल ते जांच करे कहिड़ी ॿोली कहिड़ी आहे या तर्जुमो थोरो गूगल ते गूगल बि परेशान थी वेंदो साईं कहिड़ो सॼो तर्जुमो आहे? गूगल खे परेशान न कयो निभागन में 5-6 के ग़लति लफ़्ज़ कढिया थी कहिड़े क़िस्म जो बाबा अंग्रेजी न ॻाल्हायो नथी अचे त न ॻाल्हाए साईं खे अचे थी। साईं मां साईं खे अचे ट्रांसलेट थी। कयां त जंहिं महिल तव्हां ट्रम्प सां मिलंदा हो त पोइ उहो इंग्लिश में तव्हां कीअं ॻाल्हाईंदा यार हो तूं विच में छो थो ॻाल्हाए हलो गुलज़ार मां तोखे चयो त मूंखे कंहिं न्यूज़ विहार खे एक्टरनि सां विहारे छॾियो थी बाबा एक्टर न आहिनि धाड़ियल आहिनि हे कहिड़ा सुवाल था कनि पिया अच्छा साईं जेकॾहिं वाक़ई ही हिकिड़ी त फेक न्यूज़ हुई कोन आहिनि पर ओवरऑल कीअं था ॾिसो हाणे मरियम आहे बिलावल आहे या मौलाना फज़ल चवंदा त बाबा ही हुकूमत अॼु वई सुभाणे वई हू चवंदा हिननि जो इतिहाद वियो वेंदो केरु आख़िर तव्हांजे ख़्याल में साईं मां हक़ीक़त इहा आहे वेंदो पोइ बि ट्रम्प वेंदो जॾहिं बि वियो ट्रम्प वेंदो असां हाणे खे ट्रम्प गुज़रो थी वियो साईं बाइडन अची वियो हिते अचो मुल्क ते थोरो लहो हेठि लहो मुल्क ॻाल्हि मां वरी वॾी लेवल जी हा थी वियो आहे माण्हू सम्झनि था बसि अलाह ख़ैरु कंदो ॾिसूं था मुंहिंजो मुंहिंजे ख़्याल में असां पाण न वञूं असांखे ख़तरो आहे मां चयो हाणे सिंगर जेके वेठी आहे इहो फ़ाइदो वठंदे मां तव्हांजो आवाज़ु चेक कयां ऐं वरी तव्हांजे आवाज़ में जेकॾहिं उहो चार्मिंग आहे जीअं सुरैया सुमरो जे आवाज़ में हुई सुरैया वाह तमामु बहितरु अथई ईअं ॼणो ॻाए ॼणो त पंहिंजो जेके कोयल, कोयल थी ॻाए कोयल थी ॻाए भई उनखे मां मुतारिफ़ करायो तव्हां हाणे मूंखे आवाज़ु पंहिंजो चेक करायो त असांजे साम्हूं पंहिंजो नाज़ अली नाज़ ॻाईंदी ॼण की भाॼी हुजे त टेस्ट करायो चेक करायो आवाज़ चेक करायो ना साहब तव्हां कॾहिं गुनगुनायो तव्हां कॾहिं ॻायो भला साईं यकीन कयो मंज़ूर सखिराणी को तव्हां पुछो रशीद चारण मुंहिंजो नंढे लाइ दोस्त आहे दादू वारो दादू आहे रशीद चारण ऐं मंज़ूर सखिराणी असां बाक़ाइदे गुनगुनाए ॻायोसीं पए त पोइ मां
ॻाईंदो बि रिपोर्टिंग वांगुरु जो रिपोर्टिंग जे लाइ साईं जामशोरे में म्यूज़िक ऐं आर्ट जे हवाले सां सिम्पा हिकिड़ो इदारो ठहियो आहे, साईं जन हुनखे संभालनि पिया, नसीर मिर्ज़ा साहब ऐं साईं। कीअं शक नथा करे सघो तव्हां टैलेंट में? माण्हू खे हर शइ, छो जो अदीब माण्हू या सहाफ़ी, पढ़ियलु लिखियलु सहाफ़ी अदीब बि थी सघे थो, ऑर्गेनाइज़र सुठो थी सघे थो, डायरेक्टर सुठो थी सघे थो, उहो जेको पढ़ियलु लिखियलु सहाफ़ी हूंदो। बाक़ी अहिड़े खे सहाफ़ी रखंदा, मां चयो तव्हांखे मथे पुॼाए थो ॾाखिड़े ते चढ़ियो, त इहा न हलंदो। जे तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में अचे थी नाज़ल ई नाज़, हल बाबा नाज़ल ई नाज़। अॼु जेको नाज़ अली नाज़ जेको ॻायो आहे, मुंहिंजो 3 दफ़ा 4 दफ़ा ज़िक्र कई, तोते नाज़ आहे नाज़ आहे, असांखे बि तोते नाज़ आहे। महिरबानी। बाक़ाइदे किथे था ॾिसो हाणे भला टेस्ट कयो हिननि खे फ्यूचर सही, हे माना फ्यूचर तमामु वॾो आहे। हे सम्झी वई त हेॾे जेके कलाकार हणंदा आहिनि त हिन जो नालो वठणु ज़रूरी आहे, त मां चवां थो तव्हांजो नालो वठणु ज़रूरी आहे। त हिते नाज़रीन हिकिड़ो ब्रेक ज़रूरी आहे, अचूं था ब्रेक खां पोइ। जी त नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हां खे लाफ्टर हाउस में चऊं था भलीकार ऐं सीनियर सहाफ़ी तजिया निगार उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ पहलू आहिनि जेके तारुफ़ कराईंदा वेंदासीं असां, त प्रोग्राम जो टाइम पूरो थी वेंदो, सो डिटेल में नथा वञूं। कीअं लॻो भाउ साहिबु अव्हां खे मोहतरमा जेको गानो आहे? नाज़ अली नाज़ जेको ॻायो आहे उहो असांजी जंहिंमें मुंहिंजा 3 दफ़ा, मां पहिरीं ब्रेक वञण खां पहिरियां ज़िक्र कयो, 3 दफ़ा जेको मुंहिंजो नालो खई हिन में, माना लॻे थो त हिनखे बि माना अॻिते वधिणो आहे। हिन में इहो अंदाज़ो लॻो त तव्हांखे मथे वञिणो आहे। जे ॿियूं फनकारनि खे असां मथे आंदोसीं ऐं इनशा ताला सखावत खाते सां ॻाल्हाए करे तव्हांखे इनशा लंडन जो बि सैर कराइबो, तव्हांखे दुबई में डॉक्टर कादिर सरकी असां दोस्त आहे प्रिय प्यारो, ऐं जेको हर उनजे प्रोग्राम में शो में मां होस्ट हूंदो आहे, एज़ ए होस्ट। भले जा उते इंडिया जा बप्पी लहरी वारा आया त बि होस्ट मां हुयुमि, सही ताहिर साहिबु तव्हांखे यादि हूंदो। ऐं तव्हांखे बि लॻे थो ॻाइण जो शौक़ु आहे न? आप भी तो कुछ बोलो ना, आई हो तो खामोश बैठी हो, कुछ तो बोलो। बाबा तूं सबर कर, ॻाल्हाए पियो न, सम्झूं था ज़रूरी यादि आहे न। मां पुछां तव्हांजी हिमत अफ़ज़ाई लाइ। बाबा हिकिड़ो माण्हू बीठो आहे जेको असां ई नथा ॻाल्हायूं, सीनियर आहिनि साईं। ईअं पुछ लटकाए करे बीह रहो अची करे। साईं पोइ मुंहिंजी ग़लती आहे। जी अच्छा, तो आपको गाने का शौक है? शौक तो नहीं है, लेकिन लोग तो यही बोलते हैं कि मैं सिंगिंग करूं। सिंग करती हो तो हम बैठे हैं ना, हम आपको प्रमोट करेंगे और माशाल्लाह थी वञे, साईं थोरो थी वञे। थी वई ना ना देखें माइक खणी ॾिस, माइक खणी ॾिस। जी हिकिड़ो मिंट मां हथ सां माइक ॾींदुमि, छो जो असांजा बि माइक खे हथ लॻल हूंदा मुबारक की ग़िज़ा है, वैसे भी थोड़ा फुल्को चाहिए। हलो जी नाज़रीन, असांजे अॻो ख़ूबसूरत मॉडल आहे, नाम क्या था? आयशा। तो नाज़रीन जीअं त उस्ताद बुखारी जो इहो शेर आहे त तुंहिंजी तिख तेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे, लॻो हर तीर निशाने ते बचो को कोन्हे। तो मैं इसको कहूँगा कि आपकी तालियों की गूंज में अल्लाह अकबर है भाई है कि ये तकड़ करे। अच्छा काॾे वञिणो आहे? काॾे किथे वेणो? सर 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 साईं हाणे इहो जे करे तव्हां करिणो हो त असांखे न घुरायो आहे। छा हाल आहे नसीर? ठीक ठाक। अच्छा अच्छा बाज़ साहब तव्हां बि हिते आहियो छा? साईं ॿियो ख़ैरु ख़ुशि आहियो तव्हां? ख़ैर ख़ैर तव्हां तव्हां मूंखे ख़बर कोन्हे जो मां हिकु बाबा आनियर मां ॿुधायां थो त मूंखे ख़बर न हुई त हिते वॾो बि ईंदो त मां कॾहिं बि हिते न अचां। अच्छा मूं सम्झो तव्हां जॉइन कयो आहे हीउ चैनल शायदि? साईं असां जॉइन न कयो आहे, असां हाणे भॼण जी कंदासीं, हिन खे अॻिला ॾिसी वठनि ऐं वरी असां ई न रहूं फ़िलहालु। ख़ुशि हुजो साईं। बाबा नक्शा काॾे कयो असांजा? अच्छा बाज़ तव्हां काॾे था वञो? तव्हां जॉइन न कयो आहे छा हीउ चैनल? न बाबा मां जॉइन न कयो, मां पंहिंजी अख़बार खोलियां थो पियो। अच्छा हाँ ख़ुशि हुजो। अच्छा आपके साथ भी रब्ता होगा, आपने कलाम नहीं सुनाया, बॉस आ गया था तो वो भी सुनेंगे और नंबर आप अपना दे दो। हल पोइ वठूं था बाबा नंबर। ठीक है चलो ठीक है। सर प्लीज खुश करूँ तो ठीक है, खुश हो जाओ। अच्छा किथे वेणु किथे आहे? सर अच्छा 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 ठीक ठीक प्लीज। ही केरु आहे? ही गंजी नुमा इंसान केरु आहे? माण्हू आहे साईं, माण्हू आहे। सर जीत विया उहे कढिया मुंहिंजी। ओके 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 माण्हू आहे साईं पर अच्छा ठीकु आहे। किथे विया?
ठीकु अच्छा ही पाणी जी बोतल किथे जी, रखी रखूं छॾियो था आहे? साईं, जी रखूं था, अच्छा ही कप इहो ठीकु अच्छा नसीर ॻाल्हि ॿुधो आई थिंक सवाल त मुंहिंजे ख़्याल में आउं तव्हांखे पहिरियों लिखी ॾियां त सुठो आहे ठीकु आहे सर बिल्कुलु ठीकु आहे छो वंस अगेन सर अव्हांखे भली कार चऊं था डी अरसे खां पोइ पंहिंजी मुलाक़ात जी बिल्कुलु तव्हां ऐं इत्तेफ़ाक़ ॾिसो पंहिंजी मुलाक़ात वरी उन मौक़े ते पई थिए जॾहिं सिंध में हिकु भेरो ॿीहर वरी मुतबादिल ऐं तब्दीली जा जेके आहिनि से उहे बहस हलनि पिया ख़ासि तौर ते ॿेटनि वारो मसइलो अव्हांजे साम्हूं आहे पीपल्स पार्टी त NOC बि ॾेई छॾियो मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि छिड़वाग पंहिंजे लेखे हर कोई मुज़ाहिरा धरणा हणनि पियो पर हिकिड़ी सॼी सिंध मां तमामु वरी हिकिड़ी डिमांड अचे पई त सिंध में हिकिड़ो मज़बूत मुतबादिल जेको आहे सो हुजणु खपे सो इन मुतालबे खे कीअं पिया ॾिसो यार सवाल थोड़ा शार्ट कंदा क्यों पूरे सवाल में पूरो एपिसोड ख़त्म थी वेंदो आहे अच्छा ॾिसो नसीर साहब ॻाल्हि इहा आहे त ओह सॉरी कहिड़ा ॾींहं अची विया नसीर गोपांग खे बि नसीर साहब चवणो थो पए अच्छा ठीकु आहे मतिलबु हिकिड़ो ऐं हीअ रखी छॾिया किथे हा, सर, प्लीज़, हा प्लीज़। जी नसीर साहब ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं तव्हां तब्दीली जी ॻाल्हि पिया कयो त मुतबादिल जेको आहे उहो सभ खां पहिरियां जेको मूं जेको नारो हयो उहो तव्हांजे साम्हूं आहे त आई थिंक उन नारे मूंखे जिते पहुचायो उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे त हाणे जिन वरी उन नारो हयो आहे ॿियनि नारो त उन्हनि वटि छा आहे ॿियो ठीकु आहे हाणे जेको कुझु ॻाल्हायां थो उहो यकीननि कंहिंखे सम्झ में ईंदो कोन्हे जीअं ही साम्हूं वेठो आहे गिदरे नुमा इंसान इनखे बि सम्झ में नथो अचे हिनखे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे सवाइ छोकिरियूं ॾिसण जे हा उहा बि ही मतिलबु ठरकी क़िस्म जो माण्हू आहे इन में को शक ई कोन्हे अच्छा न मुंहिंजो त हेॾा ख़्याल ई न आहे आई थिंक हिकु सिंगर आहिनि शायदि मॉडल आहिनि हा, बिल्कुलु। अच्छा 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 पोइ अव्हांखे वरी हिकिड़ी का जीअं चइजे ख़्वाहिश अंदरि में तड़प त सिंध खे तब्दील कजे को मज़बूत मुतबादिल ॾिजे अहिड़ी का ख़्वाहिश कोन पई जागे ॾिसो नसीर ॻाल्हि इहा आहे त आउं इहो पियो चवां त मूं जेको नारो हयो उनजो मूंखे जेको सिलो मिलियो उन ते मूंखे हिकिड़ो शेर यादि थो अचे छा हिकिड़ी फिल्म आहे शायदि इंडिया जी आहे जंहिंमें हू हीरो बि आहे अरबाब गुलाम रहीम जे कलर जो अजय देवगन जी ॻाल्हि हा उनजी फिल्म आहे हिकिड़ी दिल वाले उनमें हिकिड़ो शेर हुयो त हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहाँ दम था मेरी कश्ती थी डूबी वहाँ जिस नाली में पानी कम था सो इहो पियो चवां त हिकिड़ो ॿियो बि शेर आहे न आई थिंक मूंखे यादि कोन थो अचे देखा जो कमीन गाह की तरफ देखा जो तीर खा के कमी गाह की तरफ हाँ। अपने ही दोस्तों से मुलाकात सर ही कुछ अबा मुंहिंजी नौकरी जो सवाल आहे मुंहिंजी नौकरी जो वायती न क्यों ॾिसो संजीदा प्रोग्राम अबा मुंहिंजी नौकरी जो सवाल आहे मूं ते रहम खाबेली अॼो कॾहिं पाण खे कंट्रोल कर यार थकी पियो मां तूं रिलैक्स ॿाहिरि न ॾिसो साईं मूंखे माफ़ कयो हिन में मुंहिंजो को ॾोह कोन्हे ही पाण हलियो आयो आहे अच्छा सो अच्छा हा मूंॾा न भाइजो संजीदा इशू पियो हले हिकिड़े इशू ते ॻाल्हायूं पिया असां यार, तव्हां हिते सम्झो। वायती पिया कयो यार मतिलबु छा आहे इहो सर मां माज़रत खां साईं ॻाल्हि त ॿुधो मूंगफली नाराज़ न थिजो हिकिड़ो असांखां जो दुआ घुरायव अची ॿोॾ अची वई छो हे घर लुड़ी विया पाणी कोन हुन साहिब वटि सिंधु दरिया वारी ॻाल्हि अच्छा त जेको सभु दरिया जो ॻाल्हियूं असां माण्हुनि कोई बि ॾिसो, यादि दरिया जो ॾिहाड़ो जेको असीं मल्हायोसीं उहो को मुंहिंजो त को चाचे जी शादी त कोन हुई उते हिकिड़ो काज हुयो सिंधियुनि जो काज हुयो सभिनी मिली करे दुआऊं घुरियूं उते त पाणी अचे दरिया ॾिसो पिया तव्हां वारी उॾामे पई उते जाम शुरू खां तव्हां जॾहिं वेंदो त मूं हिकिड़ी कोशिशि कई उन कोशिशि में अलाह से रंग लाथो ऐं ॾिसो त केॾो 2010 में जेका वोट आई वरी 11 में वरी आई सी। बिल्कुलु बिल्कुलु त उन में ॾिसो 2011 या जेको मतिलबु वॉट एवर जेको बि आहे त असां जी कोशिशि इहा आहे त सिंध में को नई मुतबादिल का क़यादत हुजे छो जो हिन वक़्तु सिंध जी का मुतबादिल क़यादत आहे कोन कोई बि कोन्हे सर पोइ ॻाल्हि त ॿुधो तव्हांखे सीट बि मिलनि थियूं ऑफर थिए थी MN MPA जी पोइ उहो तव्हां नथा थियो अञा तव्हां CM थियणु चाहियो था छा ॾिसो इन मुंहं सां इहो सुवाल उहो ठहे कोन थो सही आई थिंक नसीर गोपांग सवाल करे त ॻाल्हि ठहे थी त हिकिड़ो सीनियर एंकर आहे सहाफ़ी आहे उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे मुंहिंजे हथनि जो ॿारु आहे पर उहो करे सघे थो मतिलबु सो बोर्ड जी ॻाल्हि हा, हली। ॿोॾ जी अच्छा ॻाल्हि। उहा दुआ अव्हांजी क़बूल पई पर बिल्कुलु। पंहिंजे लाइ घुरियल का दुआ अव्हांजी कॾहिं क़बूल थी ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं उनखे इलेक्शन सां असीं ॻंढियूं त दुआ त कई हूंदी न जी अव्हांजी? जी दुआऊं कयूं बिल्कुलु पर इलेक्शन में दुआ जी न उन में दगा जी ज़रूरत हूंदी आहे सही बिल्कुलु यानी मूंसां कंहिं दगा कई उहा तव्हांजे साम्हूं हा, आहे बिल्कुलु असां ऐं अक्सर मां पंहिंजे फेसबुक पेज ते बि ID ते बि लिखंदो रहंदो आहियां
मुख़्तलिफ़ शेर लिखंदो रहंदो आहियां त मतिलबु इहो छा आहे इहो छा पियो थिए मतिलबु आई थिंक आई डोंट नो इहो सिस्टम सर ईअं ई हलंदो रहंदो जीअं हले पियो थो हा बिल्कुलु ईअं ई हलंदो रहंदो जेसीं ताईं सिंध जा माण्हू न उथंदा जागरता न ईंदी मूं कोशिशि कई हिकिड़ी जागरता पैदा करण जी सिंध माण्हू जाॻो ऐं पंहिंजे हक़नि खे सुञाणो पर माण्हू हाणे मतिलबु छा साईं तक़रीबन तव्हां कलाक ॻाल्हाईंदा आहियो ॻाल्हि हिकु सम्झ में न ईंदी आहे छो उहा पुट उहा बेटा जेका ॻाल्हि आहे न उहा माण्हुनि जे लाइ हूंदी आहे तव्हांजे लाइ सही। अच्छा हीअ जेका 1952 जी जीप तव्हां बीहारी आहे शिकार वारी शिकार जी जीप आहे थर में अञा इहे हलनि थियूं हा बिल्कुलु बिल्कुलु अच्छा सर वरी जेकॾहिं हाणे अचिजे माना इन सूरत हाल ते समूरी जॻह ज़रूरा सियासत वग़ैरह थिए पई अञा मतिलबु चओ था ख़्वाहिश बि अव्हांजी आहे ॾिसो छा करे चो इलेक्शन मूंखे थींदे नज़र कोन पिया अचनि का लाइव काल न हूंदी आहे छा तव्हांजे प्रोग्राम में कोशिश अबा का काल जो यार घणी देर थी वई लाइव काल जो माण्हुनि जा मसइला हूंदा कुझु हुन खां पुछूं जी कि केरु आहे बा असां सां टेलीफोन लाइन ते हींअर जी अदा साईं बिल्कुलु अचे पियो अवां केरु पिया ॻाल्हायो किथां खां तारुफ़ कराइजो ऐं सवाल छा हूंदो साईं अवांजो शिकारपुर का साईं अच्छा, मां जो आवाज़ वली घटि रादी थी साहब का साईं हिकिड़ो साईं I think अदा आवाज़ टीवी जो आवाज़ घटि कजो भा तव्हांजो आवाज़ थोरो घटि पियो अचे दा थोरो साईं तेज़ ॻाल्हाइजो साईं टीवी तव्हां वटि थी हले असां वटि टीवी न आहे साईं साईं आवाज़ घटि कीअं थो पोइ अचे प्रोग्राम पिया ॾिसो ऐं ठीकु आहे बहरहाल थोरो जेकॾहिं तव्हां तेज़ ॻाल्हाईंदव थोरो सिग्नल जो जोर सां शायदि मसइलो आहे साईं मां इहो वली रादी साहब खे ॿुधंदो आहियां ॾाढो ॾिसंदो आहियां मां फैन आहियां हुनजो साईं महिरबानी। हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु हुयो वली रादी साहब खे करणो आवाज़ अदा तमामु घटि पियो अचे हा, सम्झ साईं, में न मां पियो अचे सम्झण जी कोशिशि कयां थो त पोइ साईं अव्हांखे सभु सवाल त साईं, ॿुधो आवाज़ अचे पियो साईं असांजो न अदा न बिल्कुलु नथो अचे साईं न बिल्कुलु स्लो आहे साईं हाणे अचे थो आवाज़ थोरो अचे थो पर अचे थो साईं, हा। सिग्नल जो शायदि मसइलो अथव साईं थोरो हाणे त किथां फोन कई फोन किथां पिया कयो हलो साईं शिकारपुर खां साईं ॻाल्हायां हाणे साईं आवाज़ अचे पियो न अञा न पियो अचे आवाज़ साईं हाणे त मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां सफ़ा यार मतिलबु ही त मां चैनल जा भंड पिया खोलियो त असां माण्हू को पोयां बीहारींदा साईं आहियूं माफ़ कजो यको काल आई कोन पियो छो यार तव्हां बि झट आहियो ख़ुदा जो कसम आहे काल थी वियो आहे। अचण जी फ्रेम में अचण जी ज़रूरत हुई हाणे जेको अची वियो आहे त सवाल पुछो हल लांती पुछ। पुछ सवाल कुझु रूबरू पुछां माना माना सॼी दुनिया खे ॿुधाए जीअं त असां फेक कॉल कंदा आहियूं अकाउंटेंट खे सॾे करे हिन जा 500 रुपया कटिजो हिन ग़लती जी वई साईं साईं इहो त हाणे कर साईं, सवाल इहो कर असांजो सुवाल हाणे इहो- फोन रख अची वियो आहे जॾहिं साम्हूं त साईं असांजो साईं इहो सुवाल इहो त वलीदादी साहब खे चवंदा त तव्हां पंहिंजे आवाज़ में बंदि कमरो हुजे चाबी गुम थी वञे इहो कलाम ॿुधायो थोरो अजीब हिकिड़ी सिचुएशन आहे आई थिंक हिकिड़ो इहो कलाम कुझु ॾींहं अॻु वायरल वायरल थियो आहे। जी बंदि कमरो हुजे वाट एवर चाबी ॿई गुम थी कमरे में वञे, बंदि पाण ॿई हुजूं अंदरि हुजूं जी 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 हा त उहो हिकिड़ो गुलूकार आयो आहे हिकु सोशल मीडिया ते ॾाढो हिट थी वियो आहे मूंखां वधीक हिट थी वियो हालांकि सो उहो उनजो कुझु आवाज़ हुयो बंदि कमरो हुजे उन कमरे में बंदि पाण हुजऊं चाबी गुम थी वञे बंदि कमरो हुजे उन कमरे में बंदि पाण हुजऊं चाबी गुम थी वञे वाह साईं, वाह। आई थिंक यही इहो सर इहो सिर्फ़ु कलाम आहे या तव्हांजी दिलि जी ख़्वाहिश आहे मतिलबु दिलि जी ख़्वाहिश बि थी सघे थी पर जेकॾहिं को सुहिणो माण्हू भरिसां हुजे तो जहिड़ो लांतीर न हुजे ॾिठो साईं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बियो कंदुमि। बियो बियो जी साईं वाह वाह ॻाइबो ईअं आहे। साईं सलीम खे थोरो हा वाह हा, वाह ठीकु, वाह हा, ॾाढो सुठो पिया वॼो तव्हां अच्छा नसीर बस पोइ महीने ते अजीब पार- क़िस्मनि जूं हिकिड़ियूं माण्हुनि जूं फरमाइशूं आहिनि कलाम ॿुधणो आहे ही करिणो आहे जेकॾहिं फरमाइशूं पूरियूं नथा कयूं त पोइ वोट कोन था ॾियनि माण्हू हा, बिल्कुलु। तव्हांखे ॾिठो इन जे करे मूं हाणे सोचियो आहे त हिन जहिड़ा ॿ टे तबला हथ कयां ऐं पोइ राग शुरू कजे फिलहाल त हिकिड़ो ई आहे साईं इहा जेका तव्हां सोचे रखी आहे तमामु सुठी आहे चैनल नथा हलनि इन कम ते लॻी वञो न मतिलबु ठीकु आहे जेकॾहिं उहो दौरु न रहियो आहे हिकिड़ो दौरु हूंदो हुयो जॾहिं अख़बार हूंदी हुई रेडियो हूंदो हुयो त आई थिंक मां नथो सम्झां त को सोशल मीडिया जे अचण खां पोइ को चैनल्स जो को मयार किरी पवंदो या मतिलबु छा
जेको बि आहे अच्छा अवां सर जॾहिं शुरू में चैनल आयो खोड़ नवां चेहरा इंट्रोड्यूस कराया इंक्लूडिंग मी ज़ाहिर आहे मञूं था हाणे ज़ाहिर आहे जॾहिं कॾहिं कॾहिं माण्हू खां इंसान खां ग़लती थी वेंदी आहे तव्हां जहिड़ा बि इंट्रोड्यूस कराए विझंदा आहियूं ऐं ॾिसो त मतिलबु सभई मूं वटि अची विया हिकिड़ो रुॻो नसीर गोपांगी रहियल आहे आई थिंक मुंहिंजे ख़्याल में या हिकु ॿ टे ॼणा कुझु ॿिया आहिनि नथा अचनि त पोइ ज़ाहिर अख़बार नवां माण्हू तव्हांखे घटि मिलनि पिया इंट्रोड्यूस न कराया नवां माण्हू बि मिलनि पिया पर ज़ाहिर आहे तव्हांजे साम्हूं आहे जेके मूं ॾे नथा अचनि उन्हनि जूं अख़बारूं बंदि थियूं थी वञनि पंहिंजियूं अख़बारूं खोलाईंदासीं आई थिंक तव्हांखे ज़रूरु तजुर्बो हूंदो हे ॿ छोकिरियूं सिंगर आहिनि मतिलबु इहो सम्झो था कहिड़ी वधीक माना पंहिंजो नालो कमाईंदी मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो सब्जेक्ट आहे कोन शोबिज़ वग़ैरह या मुंहिंजी न्यूज़ जो शोबो आहे हिनखे तव्हां हीअं कयो जो केरु आहे हू जेको मुल्लो आहे उन मुल्ले सां मिलायो हिननि चना साहब असदुल्ला हा चना सां मिलायो असदुल्ला न बाबा तव्हां इदारे में असां आहियूं तव्हां चना साहब हा चना साहब सां मिलाए साईं हिकिड़ो ॿियो अर्ज़ु हुयो वरी कहिड़ो अर्ज़ु तव्हां साईं हिनखे चओ भला चांहिणी प्यारे अच्छा ठीकु आहे बाबा हिन जा चांहि हिनखे ॾियो हिकिड़ी ऐं पैसा हिन खां ई वठिजो केतिरी पघार कढाई आख़िर ताईं इहो फरमाइशूं कई त आख़िर में ज़ीरो वञी अञा साईं हिकिड़ी रहे थी त वेही कंदासीं वरी कहिड़ी की शायदि ख़बर न आहे त नसीब जॾहिं पाण प्रोग्राम कंदा हुआसीं त उन वक़्तु हिकिड़ो कप ई हूंदो जेको मुंहिंजे ई अॻियां सिर्फ़ु पियो हूंदो त तव्हांखे त ज़ाहिर आहे चांहि पीअण जी ज़रूरत बि न आहे सही जे करे मतिलबु वालीदारी साहिब तव्हां साईं हमेशह तव्हांखे ॾिठो आहे सिगार हूंदो आहे अॼु ईअं वेठा हो मतिलबु सिगार आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे मूं दुखायो न आहे इहो त साईं मस्कारो आहे मस्कारो इहो मेकअप मां तव्हां शायदि खणी आयो जल्दी में ज़ाहिर हाणे सिगार जी बजट न हूंदी हाली सिगार जी बजट न हूंदी त पोइ मस्कारे खां ई कमु हलाइणो पवंदो हुजे मतिलबु हिकिड़ो लुक अचणु खपे हिकिड़ो लुक अचणु खपे त भली बुख भरम जी शान न वञे शान सो अञा ताईं लेवल असांजी उहा ई आहे तव्हां हाणे बि ॾिसो त मुंहिंजी जेका अख़बार आहे मुंहिंजी अख़बार हुनजो नालो आहे उहो फर्स्ट ते आहे बिल्कुलु चङी भली जेके भी फर्स्ट ते अखबार हुई उन सभी के बीट कयो है। मैं आपको ये बता रहा था कि हमारो जो अखबार है उसका मर्दन में अचो इंटरेस्ट वठो मतलब छोकरी जो वेठियूं आहिनि त ही बता चना विकण आयूं आहिनि चना सां बि ॻाल्हाइणु खपंदो आहे कुझु नसीर जेकॾहिं नथो ॻाल्हाए हाणे शायदि नसीर जी छोकिरियुनि सां घटि छोकिरनि सां वधीक लॻंदी आहे लगन जी जगह पानी दे पर मी टू खां बजो ताईं मुफ्ती अब्दुल कवी थींदे देरी न थी थे पोइ ॾिसो त बिल्कुल ये सो एहतियात फासला रखें लिखियल हा सो ज़रूरी आहे। कलाम बलाम सर अवांखे शौक़ु आहे जेकॾहिं मौसीक़ीअ सां तव्हांजो सुठो लगाव बि रहियो आहे कुझु ॿुधो? हा मूंखे हिकिड़ो कलाम यादि पियो अचे आई थिंक हिकिड़ो मुख्तियार शीदी जो कलाम आहे हिकिड़ो नलके ते ईंदे पाणी भरींदे इशारा हा बिल्कुलु ही लॻे थो मुख्तियार शीदी सां ईंदो पाणी भरींदो इशारा कंदो हा इहो तव्हांखे कीअं ख़बर पई थिए? इहो साईं फेवरेट कलाम आहे ॿुधंदो अथव असल में उन नलके ते ही बि ईंदो अच्छा बल्कि हिकु असां वटि सिंगर आहे हिकु माण्हू उन्हनि खां कुझु ॿुधूं? ॾाढी सुठी सिंगर आहे ॾाढो सुठो हुनजो आवाज़ु आहे हालांकि हिकिड़ो गानो बि हुनजो न ॿुधो आहे मूं ज़िंदगी में पर आवाज़ु ॾाढो सुठो आहे बिल्कुलु साईं ॻाल्हि त ॿुधो जॾहिं बि असां तव्हांखे सलाम कंदा आहियूं न तव्हांजी ॼंगूं छो फिरियल आहिनि पोलियो जा ड्राप्स न पीता आहिनि तव्हां छा साईं त जॾहिं बि असां तव्हांखे सलाम कंदा आहियूं त तव्हां सिर्फ़ु कंधे सां हीअं कंदा आहियो ज़ुबान सां जवाबु न ॾींदा आऊं ॾींदो हुउसि न साईं असल में उहो त तव्हां ॾींदा आहियो न असल में मसइलो इहो आहे जो माण्हू माण्हू जो फ़र्क़ु हूंदो आहे जीअं नसीर गोपांग अगरि मूंखे सलाम करे थो या हेॾो कोई सलाम करे थो या ताहिर यारे सलाम करे थो त उनखे वालेकुम सलाम चई सघिजे थो तो जहिड़ो माण्हू अगरि सलाम करे थो उन त सिर्फ़ु लानत ई मोकिले सघे अच्छा नसीर हाणे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ख़्याल में हिते मौसीक़ी जो सिलसिलो कुझु गानो बानो हूंदो अच्छा अच्छा त पोइ ठीकु आहे ॾिसो अजीब ॻाल्हियूं पिया कनि माण्हू यार बाबा हिनजो जेको जेको मुंहुं इन जी ॻाल्हि दिलि में न कंदा मतिलबु अजीब मुंहुं आहे मौसीक़ी ॿुधो त वाह न पोइ पाण मतिलबु जोगर बूट जहिड़ो मुंहुं खणी करे अच्छा नसीर पोइ ही गानो मूं ते वरी इल्ज़ाम लॻी वेंदो त आउं गाने बजाने वारी महफ़िल में वेंदो आहियां साईं प्लीज़ पगार न वाह साईं साईं पगार न आहे थी असांजी मुंहिंजी तव्हां नौकिरी हितां में विञाईंदो यार ख़ुदा में आयो इहे सवाल आहिनि पिटिया पहिरें ॿुधाई आहे मूंखे साईं
मिलांसि थो वञी मां तेसिताईं गानो था ॿुधूं पोइ माफ़ी वाफ़ी असांखे वठणी पवंदी ॿी आहे न ॻाल्हाईंदा कयो विच में ग़लती थी कुझु गानो ॿुधायो असां पंहिंजो मूड थोरो चेंज कयूं बाक़ी हाणे नौकिरी लॻे थो मुंहिंजी हितां बि वई ताहिर साहब कहिड़ा माण्हू विहारिया अथव? कलाम ॿुधायो माना ॿीहर उते आसरो बि न हुजे हुन सभु दर बंदि- परचायूं सां परचाए था अठो सभु दर बंदि था कयो जी नाज़रीन ही ख़ूबसूरत ट्रैक मां ॿुधो ऐं ॾिठो बि ताहिर साहिबु हिते ई मूं ॾिठो पिए हिन समूरे गाने दौरान गामू खे त हरू भरू असां माना हिट पिया कयूं पुराणे भाण खे वधीक बाहि लॻल आहे परियां जेको उहे रक्स थो ॾेखारे अलाए कैमरा में रिकॉर्ड थियनि पिया अलाए न सो साईं खे बि लॻे थो न उहो त दिलि हुअणा चाहिदा जवान है न हा मां त इहे समय मूंखे डेडिकेट बिल्कुलु हिन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो लाफ्टर हाउस में ऐं हिते वक़्तु थियो आहे नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जीत नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हांखे लाफ्टर हाउस में चऊं था भलीकार ऐं चङे टाइम खां आऊं वेठो आहियां ही ज़िम्मेवारी निभायां पियो वेठो हालांकि ही मुंहिंजी फील्ड कोन्हे ख़बर नाहे त हाणे सोराब सूमरो साहिबु किथे गुम थी विया आहिनि उन्हनि खे ॻोल्हणो पवंदो महिरबानी कयो यार अचो पंहिंजी सीट संभालियो मूंखां हिननि अलाए कहिड़ा कहिड़ा कम कराया आहिनि हाणे फ्यूचर जा मुंहिंजा दर बि हिननि बंदि कया आहिनि अच्छा असल में असां वटि इहो ई वॾो अलमियो आहे त जंहिं माण्हूअ जो जिते कमु ईंदा आहिनि उहो कमु ते विहारियो पंहिंजी सीट संभालियो त असां तव्हां साईं वियो असांजा महिमान आहियो Thank you so much. जी वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर भलीकार लाफ्टर हाउस शो में असां सां ताउन कयो आहे हबीब ऑयल मिल्स प्राइवेट लिमिटेड टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि फेयर एंड लवली ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स माशाल्लाह साईं मूंखे थोरो कमु हुयो बाज़ पोतो साहब जो अची वियो त मां हिते हुजे हाणे वॾी पर्सनैलिटी आई तूं हो ई कोन ॾिसे नत बाक़ी जा केरु आया बाबा वॾी ॻाल्हि आहे बाज़ पोतो साहब त मुंहिंजे साम्हूं आयो आहे हा उन खां पोइ वॾी पर्सन हा वॾी वरी पोइ मालिक आयो माना अबो आयो उन खां बि वॾो हा हा अच्छा अच्छा माशाल्लाह त असां नसीर गोपांग साहब भी गॾु आहिनि हाँ, ऐं म्यूजिक सां भी तव्हांजो लगाव आहे सुठो अच्छा आयशा इकबाल हमारे साथ हैं आपको है म्यूजिक से कुछ लगाव है लगाव तो नहीं है लेकिन सुनते उनकी हैं। आवाज ताहिर अच्छी है, साहब गाना की अच्छा ख्वाहिश है गाएंगे। गानो तो उन्होंने कुछ म्यूजिक ॿुधणो से भी अच्छा। लगाव नहीं तो किससे लगाव है बस यही मॉडलिंग वगैरह शोज नहीं कुछ ना कुछ गुनगुनाती तो होंगी ना कभी कभी हाँ हाँ तो ये एक दो लाइन अगर हमें सुना दे तो दिल खुश हो जाए गरीब आदमी की जी वाह भाई वाह 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 खूबसूरत आवाज आयशा इकबाल वाह सही बात यह हसी जिंदगी ये गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई यह हसी जिंदगी हाय 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 सही केटवाक कर दिया तो हुआ असां केटवाक मां करांसि हाँ यार ॾिसां कैटवाक कराया गामू गया हा वाकई ॾाढो सुठो उर्दू स्पीकिंग थी कलाकार के हसी जिंदगी ॾाढो सुठो इन्हनि गायो पर जेको इन्हनि जो वाकई कमु आहे उन्हनि खां उहो करायूं हाँ हाँ जैसे आप मॉडलिंग करती हैं वॉक करती हैं फैशन जो होते हैं फैशन वीक होते हैं शोज होते हैं छॾियो सॼो कमु इशारा कंदो है हल उहे ॾींहं हुया हल उहे ॾींहं हुया नलके ते ईंदो है पाणी भरींदो है इशारा कंदो करे करे पुॼा बि ॾींदो है हल उहे ॾींहं हुया वाह 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 सही वाह पहिरियों दफ़ो घोर थी थिए तव्हां ते पहिरियों दफ़ो लाफ्टर हाउस ते कंहिं फनकार ते घोर थी थिए ताड़ियूं 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 जान छॾियो इहो साईं तव्हांखे एडवांस ॾिनो आहे नसीर गोपांग साहब त ईंदड़ सिंध लिटरेचर फेस्टिवल में तव्हां परफॉर्म कंदो मूं चयो त अलाए हू आया आहिनि खैरात वारा त जान छॾनि उहे ई उहो सम्झी ॾिना नोट 20 रुपए जो लॻे थो सही न 5000 जो नोट अथव 5000 जो पोइ मां पाण रखां थो नलके ते ईंदो है पाणी ईंदो है इशारा ॾींदो है हल उहे ॾींहं हुया हल उहे
ताहिर भाई जेको नलको हुयो उस्ताद पाण हणायो हुयो जेको नलके जो हिकिड़ो ई मक़सदु हो जे माण्हू अचनि ही ठरक करे को मक़सदु न हो मिठो पाणी हो एॾो उस्ताद हुते ठरक कयो पाणी हुनजो खारो थी वियो नलके ते ईंदो है पाणी भरींदो है इशारा कंदो है हल उहे ॾींहं हुया हल उहे ॾींहं साईं काल थी हले पई तव्हांजी मथे उतो काल थी हले तव्हांजी असां मुफ़्त में न मारसी रहण जे ना ख़्वाहिश काल किथे आहे मोबाइल उस्ताद तव्हां इहो 100 न जो सा न एतिरो परफॉर्म न करे हा, साईं। 100 जे करे हो समझो बाबा, असां मोबाइल जान किथे आहे? छॾींदा मोबाइल बाबा मोबाइल किथे आहे? मोबाइल हले थी मां वटि आहे मोबाइल तो वठा हा हेॾे आहे किथे आहे? अचे हले ऑपरेशन ते हुई किथे रखी साईं अॼुकल्ह फुरन लॻी पई आहे हिकिड़ो हमरा गायब लॻो पियो अथई हां हे वारनि में लिकाए था घुमऊं वारनि में हा माशाल्लाह वार बि ॼण पलाली भरी खई तो अती अच्छा उस्ताद खान साहब तव्हां अची वियो तकड़ में असां वटि नसीर गोपांग साहब आयल आहिनि तमामु ज़बरदस्त एंकर बाबा, पर्सन आहिनि ऐं नसीर असां वटि गोपांग साहब। आयशा इकबाल आहे नसीर साहब ख़ुश आहियो ॿियो ख़ैर आहे इहो न आहे ख़ुशि नसीर आहियो? बाबा इहो हाणे इहा आयशा इकबाल आहे मॉडल आहे नसीर साहब ख़ुश आहियो अरे बाबा इहा न आहे सिंगर आहे असांजी नाज़ अली नाज़ अच्छा हेॾां वेठो आहे नसीर गोपांग कहिड़ा हाल साईं ख़ुश आहियो हा ॿियो ख़्याल पियो ॿाहिरि हा साईं ख़ुश आहियो ख़ैर वाह वाह ॾाढा ज़बरदस्त तव्हांजा हथ करा थी विया नसीर साहब हथनि खे छा थियो आहे इहो नज़र अचेसि इहो हाणे माण्हू नज़र इहे त मुंहं ते न घुमायो तव्हांजो मुंहुं बि कारो थी वियो वेहो होॾे अचो हेॾा अचो हेॾा ॿियो अचो हथ न थिया देगड़ो थियो सो सुधो वेहो साईं वेहो साईं, उस्ताद खान असां- साहब थियो वेहो यार सदाईं रोइणो पहुची वेंदो आहे असांजे हाउस में हा बाबा उस्ताद चाहियां केतिरी प्यारी यरकान कराईंदे छा थियो हे ॾुख बि घणा छा थियो छा थियो कलाक खां पेर निंड पइजी आहे छा कयांसि ज़िंदगीअ में कुझु बि थियणो अथव न ॿियो कुझु न थियो हिन वांगुरु ढीठ थियो यकीन कयो का बि तव्हांखे न बेइज़ती असरु थींदी न छा रुॻो तरक़ी तरक़ी हूंदी ऐं वरी सही कॾहिं कॾहिं पाण खे बि पुॼारींदो जॾहिं हिन वांगुरु थींदो हा तक़रीबन सही मां पहिरियों सम्झंदो हुउसि सोराब भाउ हा त छड़ो जॾहिं हूंदो मां चवंदो हुउमि त जॾहिं मां शादी कंदुमि ऐं सुबुह थींदो त मुंहिंजी घरवारी इहे वार जेके न इहे आला हीअ हड़ी करे ठंडा मूंखे उथारींदी हा हा इहो तो बि न ॿुधायो त पादर लॻंदा आहिनि पुट नहीं ॿियो मिड़ई खेर तव्हांजो अॼु पांचो हेठां इन जी छा वजह आहे इहो इन जे करे जो मतां जो तव्हांखे बूट हणूं असां साईं हिन शख़्स जी असांजे पाड़े में गॾु थो रहे न हिन खे लाइ कंहिं सलाह ॾिनी त घर में गुस्सो करण सां थाव भॼण सां घरवारा शादी कराईंदा आहिनि अच्छा हिन थाव भॻा घराई कढी छॾियमि सुठो थियो उमिरि कैद जी सज़ा खां बची वियो माशाल्लाह तव्हां ख़ुशि आहियो सभु नसीर भाउ नसीर छो गोपाल छा साहब इहो आहिनि। रोइण अला ख़ैरियत तबियत ईअं आहे जॾहिं खां ॼाओ आहियां न रोइंदे अॼु ईअं ई आहियां मां त हिकिड़े दफ़े पैसा वीसी कुली रोआ पियो हाणे ॻाल्हि ॿुध तूं बि सॼी उमिरि गुज़ारी आहे अॼु मूंखे नसीर गोपांग जी कास्ट ॿुधा छा आहे नसीर गोपाक जी हा। कास्ट हा चांडियो आया सूमरो साईं ॾुखियो थो नथो अचई न भुटो भुटो आहे भाउ न पर इहो छा आहे नसीर गोपांग नसीर हुननि जो नालो आहे गोपांग हुननि जी ज़ात आहे कास्ट आहे हिन में छा आहे अच्छा गोपांग कास्ट अच्छा कहा जी त पाण नाले में ई कास्ट आहे। तव्हांजो यको चओ पर नसीर नांगु नसीर नांगु न बाबा नसीर गोपांग अच्छा हा वो ज़ात आई आहे वो मूंखे ख़बर असल में छा आहे तुंहिंजो पंहिंजो बिमू ई अहिड़ो मुंहुं आहे न तॾहिं तोखे हर को नांग थो नज़र अचे पुट साईं हे जोगन जो नस्ल आहे न सही ॻाल्हि आहे साईं तव्हां बि वियो उहा दुनिया चांहि पियो। चवंदी। रो न तव्हां चांहि ॾियूं था वेह। बाबा जॻह ॾियो हुनखे बाबा जॻह ॾियो हिकु त यार हे जेको माना हिनखे चांहि तारीख़ पीअण आहे जी न दिलि चवंदी आहे एंट्री बाद में कजे गामो जी केट वाक हुई गामू ई टेक असांखे केट वॉक करणी आहे हा त केटवा कदा केटवा अकेलो कंदो? मां हिन सां ई कंदो? कंदुमि ॿुधा केटवा गॾु न थींदी न हा गॾु थी सघे थी न गॾु तो अकेले एतबार वातार न। मां कंहिं गॾु इनके साथ भी आपको करना पड़ेगा देखें कैसे मुकाबला है आप दोनों का हाँ। चले वाह हुस्न तमगा हाँ हाँ देखें आप साथ में करें चलो जी म्यूजिक जुत्ती तो ला दे भजणो थोड़ी आहे
मां साईं नेशनल जोग्राफिक अलाए सॼी ज़िंदगी ॾिठो आहे पर कॾहिं बि हरणीअ गॾे गॾु न ॾिठो आहे। वाह साईं वाह। नसीर गोपांग असां सां गॾु आहिनि साईं, सीनियर सहाफ़ी बि आहियो तव्हां, कंहिंखां मुतासिर थी तव्हां सहाफ़त में आहियो? कोई तव्हां आइडियल त हूंदो? सहाफ़त में अचण खां फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहब खे जागो अख़बार हूंदी हुई उन दौर में, सो उन्हनि जो वॾो नाम हो। उन खां पोइ जीअं आहिस्ते आहिस्ते आयासीं, पोइ उर्दू मीडिया में काफ़ी वरी एंकर जेके आया, हामिद मीर हुजे, सुहेल वड़ाइश हुजे, तलत हुसैन हुजे, उन्हनि काफ़ी इंस्पायर कयो। माशाल्लाह। ऐं सिंध लिटरेचर फेस्टिवल बि हिननि करायो ॾाढो ज़बरदस्त, मुंहिंजे ख़्याल में टे चोथों हुई कोरोना जे करे डिले उन जे करे न करे सघियो। इहो ख़्यालु कीअं आहे? राति जो ख़्वाबु ॾिठो या त यार अदबी फेस्टिवल? न, असल में उनजो हिकिड़ो पस मंज़र आहे त KLF जे नाले सां कराची लिटरेचर फेस्टिवल ऑलरेडी हिते थींदो हो बीच लग जे इन होटल में ई। पोइ उते असीं वेंदा हुआसीं हर साल ज़ाहिर आहे, ऐं उहा ई ख़्वाहिश हूंदी हुई जीअं अॼु न हुजनि त कंहिंसां फ़ोटो कढाईंदासीं कैमरा खणी, मुख़्तलिफ़ हू त दुनिया मां स्पीकर घुराईंदा आहिनि। पोइ उते वञी करे हिकिड़ी ॻाल्हि असां ॾिठीसीं त जेका ऑडियंस हुई मां 60 खां ईअं सम्झो 50 खां 60% सिंधी हुआ, पर सिंधी ॿोलीअ ते सिंधी अदीबनि जा सेशन न हुजण जे बराबरि हूंदा। के जेकॾहिं 200 स्पीकर आहिनि त उन्हनि में को छिके ते 4-5 हूंदा। इमदाद हुसैनी, अमर जलील साहब थी वियो, मैडम मेहताब अकबर राशिदी, नूर हुदा शाह, इनफ। पोइ असां ईअं वेही ख़्यालु आयो त या त इन जेके फेस्टिवल कनि था उन्हनि जी ऑर्गेनाइज़र जेके उन्हनि खे लिखिजे त सिंध जी गादी वारे शहर में उहा प्रोग्राम था कयो त सिंधी ॿोली खे, सिंधी अदीबनि खे ड्यू शेयर ॾियो। जीअं कंहिं दौर में असीं चवंदासीं त PTV ते सिंधी ड्रामनि जो गाननि जो टाइम वधायो। पोइ असां पाण ते वेही ज़ुहैब काका, नाजिया मीर, आऊं हुअसि, पोइ असां वेही ईअं ई आइडिया कयो त बाबा हिकिड़ो आहे उहो उन्हनि खां घुरणु, छो न अहिड़े क़िस्म जो इवेंट असीं पाण कयूं। सिंध लिटरेचर फेस्टिवल। पोइ उनजो असां हू KLF हो त असां SLF कयो त सिंध लिटरेचर फेस्टिवल। हाणे सिंध लिटरेचर फेस्टिवल लाड़काने में थी सघे थो, सखर में थी सघे थो, दुबई में थी सघे थो, लंडन में थी सघे थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो प्रोग्राम कराइण खां पोइ इहो असांखे अंदाज़ो थियो त जेकॾहिं सची दिलि सां मां अॻिते अचो, मसइला खोड़ ईंदा, ठीकु आहे, पर सिंध धरती जा माण्हू जेके आहिनि उहे तव्हांखे अकेलो बि कोन था छॾनि। जॾहिं असां इहो शुरू कयोसीं, बिल्कुलु शुरू कयोसीं, असां ज़ाहिर आहे 3-4 दोस्त सिंधी मीडिया में कमु कयूं था, असांजूं पघारूं छा आहिनि ख़बर आहे। असां 50 माण्हुनि जो करे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ न कयो, ऐं उन में मैडम आबदा परवीन अचे, उन में सनम मारवी अचे, उन में प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान लास्ट ईयर आयो, उन में सोराब सुमरो अचे, अली गुल मला, मीर मोहम्मद लाखो, सॼी माना सिंध पर सॼे मुल्क ऐं इवन ॿाहिरियां खां बि माण्हू अची चुका आहिनि। सो इहो आइडिया थोड़ी बेइज्जती आई आहे कयांसि। हाँ करे छॾ, न त पंहिंजी थी वेंदई। इहो हे जेके ॾिसे थो हुस्न हिते ख़ूबसूरत औरतूं, इहे ॾिसी करे घर ॾे पंहिंजे ॿारनि सां जहिड़ो त न कंदे न? साईं न्यूज़ कास्टर बि तव्हां हुयो, शुरूआत तव्हांजी जेका थी न्यूज़ एंकर हुयो, उन दौरान के भंड्स थिया के ईअं ग़लतियूं थी वेंदियूं या अहिड़ी का जेकी खिल अची वञे, रोकियो हुजे तव्हां? अदा इहो भंड्स न चयो त जुमन भंडारा एतिराज़ न कनि। मूं भंड्स चयो आहे, भंड न चयो। ग़लतियूं खोड़ या अहिड़ो को मतिलबु काई अची वेंदी आहे जॾहिं रिपोर्टर सां ॻाल्हाईंदा हो? यार काफ़ी हाँ काफ़ी भेरा ईअं थींदो हो। अच्छा, अल्लाह साईं उन्हनि खे जन्नत नसीब करे। साईं अली मोहम्मद शाह लकियारी साहब असांजा रिपोर्टर हूंदा, सॼी सिंध में उनजी हिकिड़ी सुञाणप हूंदी, उन्हनि जो जेको पटको अजरक जो पटको पाईंदा हुआ, अजरक जो पटको, ऐं असां ॾाढो प्यार कंदा हुआ, ऐं ॾाढा प्यारा माण्हू, उन्हनि जी रूबरू बि खोड़। अल्लाह साईं उन्हनि खे जन्नत में जॻह ॾींदो। हींअर असां में न आहिनि रहिया। उन्हनि सां जॾहिं बि टेलीटॉक कंदा हुआसीं, ईअं सम्झो त मेंटली तौरु प्रिपेयर हूंदा हुआसीं त मामिलो केॾो बि सीरियस हुजे, पर साईं इन जे विच में हिकिड़ी त उन्हनि जी निज ॿोली हूंदी, अहिड़ो को न को जुमिलो हणी वेंदा जो पोइ पाण यादगार कहिड़ी उन्हनि जी टेलीटॉक हुजे त खिल रोकी हुजे वॾी मुश्किल सां? हाणे हिकिड़ो त अहिड़ो आउं ॿुधाए कोन थो सघां, उन में जेको आख़िर में चयो जुमिलो उहो ऑफ द रिकॉर्ड आहे। ॿियो हिकिड़े दोस्त हुन खां सवाल कयो, बारिशुनि ते पिया ॻाल्हायूं, बारिश थी हुजे तमामु घणी, सो असां वटि वरी ईअं हूंदो न अञा कुझु टाइम आहे त हू सॼा डिटेल ॿुधाए वेंदो आहे अॻियां माण्हू रिपोर्टर, पर चवंदा आहिनि त ब्रेक ते वञिणो हूंदो आहे या इश्तिहार जो टाइम हूंदो आहे त 37 सेकेंड 35 सेकेंड या अधु कलाक अञा हिनखे कहलियो, पोइ हरू भरू जा बि सवाल ठाहिणा पवंदा। हुन दोस्त वरी हिकिड़ो सवाल कयसि, हाणे बारिशुनि ते उहो ॿुधाए पियो तमामु घणी बारिश आहे, गोॾे जोॾो पाणी पीजी वियो आहे, हीअं आहे हूअं आहे, त हू वरी हाणे टाइम जो कहलणो त सवाल थो करे, साईं पोइ बिजली जी छा सूरत हाल आहे? त उते को साईं खे आई जुज़की, चए यार इहा कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, जॾहिं गोॾे जोॾो पाणी आहे त बिजली हूंदी, बिजली धूड़ ॾाढो खिलियासीं। बिल्कुलु आनियर बि चई ॾींदो, हिकिड़े दफ़ो पेट्रोल पंप खे ईअं बाहि लॻी, सो उनखे खोड़ सवाल कयासीं, हाणे उहो बाहि लॻी विसामी बि वई हुई, हाणे मिड़ई ड्रेक ॼणी, पोइ छा थियो, पोइ चए बाबा कुझु ई कोन थियो, सभु ख़ैरियत थी वई, ईअं चई ॾींदा। मूंखां बि खोड़ थिया। सोराब
यार हिन जे काॾे कुर्सी ॾे वे मथां चिचड़ थो केरे। अरे बाबा होड़ा खाली पियो आहे दुकान वेही रहो पर ताहिर साहब साईं जीअं जागो अख़बार जो ज़िक्र कयो जी जी सो मां बि तालका रिपोर्टर हुउसि सो असांजे दोस्त जागो जो रिपोर्टर राति जो 1:30 बजे हिकिड़ो वाक़ियो थियो सो तॾहिं टेलीफोन ते लिखाईंदा अख़बार सो नंबर जो मिलाई त रॉन्ग नंबर लॻी वियो सो चई जागो सो माइक खे बंदि करे छॾियो वरी रीडायल कई साॻियो ई नंबर जागो चई जागो चई भाई जाग तो रहे हैं वो पुछंदा आहिनि जागो या अख़बार त डायरेक्ट पुछंदा आहिनि जागो जाग तो रहे। अच्छा ताहिर साहब हींअर अवां बि ॾिसंदा हूंदा इहा किथे तनक़ीद कोन्हे पर अॼुकल्ह न्यूज़ कास्टर जेके हिकिड़ो त ॿोली त पंहिंजी जॻह ते पर उन्हनि खां तव्हां उन ॾींहं जी अख़बार जी हेडलाइन पुछो न ख़बर कोन हूंदी हाणे ईअं पंहिंजी ज़िंदगीअ जा दिलचस्प वाक़िया ॿुधायां असां जॾहिं वरी प्रोग्राम शुरू कयासीं त वरी ॿिया न्यूज़ कास्टर आया कुझु छोकिरियूं आयूं हिकिड़ी छोकिरी आई उन मूंखां पुछियो नसीर जी जी PCB जेका आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उन में वाॻुनि जो छा वञे वाॻूं किथे किथे PCB हाणे मुंहिंजी बयान माना ख़बर कहिड़ी हुई हिकु ख़बर आहे उन मूंखे परेशान करे छॾियो तॾहिं ख़ान साहब अञा अपोज़िशन में हुआ PCB जा चेयरमैन हुआ नजम सेठी चए इमरान ख़ान जो बयानु आहे त जॾहिं खां PCB जूं वाॻूं नजम सेठी जे हथ में आयूं आहिनि त PCB जो कारो मौत थी वियो आहे चई वाॻूं छा कंदा आहिनि हाणे हुननि खे कालू करंट हिकिड़ो किरदारु हूंदो दहशतगर्द हुयो शांति नगर में पुलिस मुक़ाबले में मरी वियो उनजी हेडलाइन आई दास्तान न हुजनि हिन में पुलिस मुक़ाबलो कटे गाना कटे असांजो कमु छा आहे सो उहा हेडलाइन हुई त कालू करंट बदनाम ॾोहारी कालू करंट शांति नगर पुलिस मुक़ाबले मारिजी वियो छोकिरे ख़बर पई त बदनाम ॾोहारी शांति नगर में पुलिस मुक़ाबलो बदनाम ॾोहारी कालू करंट लॻण जे करे मरी वियो असां सां नाज़ अली नाज़ साहिबा मौजूदु आहे हाणे प्रोग्राम जा आख़िरी कुझु लम्हा आहिनि त महिमाननि खां पुछंदा आहियूं त कीअं लॻो तव्हांखे शो में अची त नाज़ अली नाज़ साहिबा शो में अची तव्हां कीअं एंजॉय कयो मज़ो आयो तव्हांखे तमामु बहितरीन छा चवणु चाहींदा सुठो प्रोग्राम आहे वो मतलब हलण घुर्जे इनके बंद क्यों कॉमेडी हले बंद न थे हलण खपे बंद करण खपे सुठी अचे हलण खिलंदा रहो खिलाईंदा रहो हलण घुर्जे बस हेड़ा माण्हू जेको हटाए छॾियो न हेड़ा माण्हू हटाईंदो त पोइ शायदि वरी न हलण माण्हू खिलंदा न खिली न हेड़ो माण्हू हटाईंदो त पोइ माना चांहि छामे ठाहींदो इटली जहिड़ो मुंहुं आहे हिनजो आयशा इकबाल साहिबा कैसा लगा हमारे शो में बहुत अच्छा लगा और फर्स्ट टाइम इस शो में आई मैं जी जी और आते रहिएगा जी इंशाल्लाह इस शो की रौनक बढ़ाते रहिएगा और ऐसा से मेरू में शिकार लोगों की दिल बहलाइया करेगा दिल भी बहलाना भी सवाब का काम है ये नसीर गोपाल सदका जारिया हूंदो हिननि जणनि जी दिल बहलाइण जी बिल्कुल आखिरी हिकिड़ो सवाल पुछंदासीं जी जी असां बि तव्हां तक़रीबन वॾे वक़्त खां वाक़ुफ़ूं तव्हांजा ईंदा रहंदा आहियूं हर शइ जी ख़बर आहे हे ब्लू कोट काॾां आंदव काॾां आंदो हा इहो वॾो सवाल दिमाग के सलाम आने ब्लू कोट काॾां आंदो बाबा आचर बाज़ार जिंदाबाद न न हिन न करे पुछियो आहे जो ब्लू कोट नसीर गोपांग बि पाईंदो रहंदो आहे अच्छा जॾहिं खां हुन पाणी छॾियो आहे तॾहिं खां मां पाणी शुरू कयो आहे न पर मां इहो बि चवां त जेको हिन खे हाणे पातल आहे इहो सही हो तुंहिंजे लाइ इहो तव्हां कॾहिं पाईंदो इहो पुछो इहो पाणे कोशिशि कई मूंखे लुंडो हुयो थोरो नसीर गोपांग साहब शो जे बारे में छा चवंदो कीअं लॻो ज़बरदस्त मूंखे काफ़ी टाइम खां पोइ सच पुछो तव्हां एतिरो खिलियो हूंदुसि मूंखे प्रोग्राम में अची करे ॾाढो मज़ो लॻो ऐं पाण ऑलरेडी हिकिड़ा फैमिली मेंबर आहियूं रोज़ मिलूं था पर हिन प्रोग्राम में फर्स्ट टाइम मुंहिंजो बि अचणु आख़िरी सवाल पुछूं पोइ प्रोग्राम जी एंडिंग ॾांहुं हलूं था असां वटि ख़ान साहब बि वेठा आहिनि खां कलाम बि ॿुधंदासीं नाज़ अली नाज़ साहिब खान साहब का कलाम थींदो ख़ान साहब जो कलाम थींदो कॾहिं कंहिं छोकिरी या औरत प्यार जो इज़हार कयो तव्हां सां आख़िरी सवाल आहे के फोन ते आई लव यू चयो वाइंड अप था कयो खशवंत सिंह इंडिया जा वॾा राइटर आहिनि नालो ॿुधो हूंदो अवां जी जी खुशवंत सिंह खुशवंत सिंह उन्हनि जीअं उन असां वटि पुष्पा आई हा ठीकु आहे खुशवंत सिंह छा थो चए उनजो हिकिड़ो किताबु आहे त मुंहिंजी ज़िंदगी में आयल 100 औरतूं हा ठीकु आहे अच्छा बिल्कुलु बसि पोइ सम्झी वञो त इंटरनेट न हुई त हुनजी ज़िंदगी में 100 औरतूं आयूं मां सवाल पुछंदुसि उन 100 मां कंहिं बेइज़ती कई उहा त हुनखे ख़बर हूंदी खुशवंत सिंह जो किताबु हुयो
मेरी जिंदगी में आने वाली 100 औरतें। अच्छा। मोचो तो वो हाणे तॾहिं नसीर हुन गोपांग लिखियो जॾहिं जॾहिं किताब इंटरनेट बि न तोखे हुयो। रखियो त न त असां घटि सम्झी सघूं आ ॻाल्हि न त नसीर गोपांग जॾहिं किताब लिखंदो ही लिखंदो मुंहिंजी ज़िंदगी में आयल 100 या साईं जा घणा आहिनि? ही किताब लिखंदा मुंहिंजी ज़िंदगी में आयल 1000 औरतूं ऐं न हे माना किताब 1000 थी चुको आहे घणनि ई कयो हुन। और सुराब साहब Yes. हिन जो वरी अनकरीब कलाम ईंदव किताब ईंदव त मुंहिंजी ज़िंदगी में थियल 100 बेइज़तियूं। न न न न न हेॾे किताब ईंदो मथां फोटो बि हिन जो हूंदो हा बेबरकताब ज़िंदगी इहो ॾुखियो हिन हिकिड़ो किताब त आयल बि आहे मुंहिंजे ख्याल में किताब जे ॿाहिरां लिखियल हो टाइटल क़बर जो अज़ाब फोटो हिन जो हालांकि हुजणु तव्हांजो घुरिजे आहे पर हिन जो शाया मां करे विधो आहे। त हाज़रीन ऐं नाज़रीन इन ते असांजे लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो।